नमस्कार, सिंधु सागर भारत यूट्यूब चैनल में अवां सभिनीनि जी दिली आज्ञा। असां दोस्तों पढ़ी रहिया आहियूं संघ लोक सेवा आयोग जो सिविल एग्ज़ामिनेशन में सिंधी ऑप्शनल सब्जेक्ट ऐं सिंधी ऑप्शनल सब्जेक्ट में असांजो किताब हली रहियो आहे डॉक्टर चोएथराम प्रताप राय गिदवानी। उन जा 7 चैप्टर असां ॾिसी आया आहियूं ऐं ही 8हों चैप्टर अॼु मां शुरू करे रहियो आहियां। मां जीअं तव्हांखे पहिरीं बि ॿुधायो हो त डॉक्टर चोएथराम गिदवाणी जी जीवनी संदसि जी हिकु रुॻो जीवनी न आहे, हिन में सिंध जे स्वतंत्रता आंदोलन जो पूरो बयान भी कयल आहे। जेकॾहिं असीं डॉक्टर चोएथराम गिदवाणी जी जीवनी पढ़ंदासीं पूरी तरीक़े सां त असांखे सिंध में हलंदड़ आज़ादीअ जे आंदोलन जी बि पूरी ॼाण मिलंदी। त अचो हलूं था आज़ादीअ जे आंदोलन ते। एंड डॉक्टर चोएथराम गिदवाणीअ जो किताब चैप्टर 8 तूफ़ानी तैरक। हाणे तूफ़ानी तैरक छा आहे त पहिरीं महाभारी लड़ाई यानी फर्स्ट वर्ल्ड वॉर जॾहिं ख़तम थी थिए पई ऐं उन खां पोइ जेको रोल्ट एक्ट ऐं ॿियो खिलाफ़त आंदोलन, ॿ आंदोलन उन टाइम में हलनि था, उन्हनि जो जेको आहे असरु हिन चैप्टर में ॾेखारियल आहे। हाणे खिलाफ़त आंदोलन छा हो? खिलाफ़ माना अपोजिशन न, हीअ खिलाफ़त आहे इस्लाम जे ख़लीफ़े जे खे हटण जे चक्कर में उते खिलाफ़त आंदोलन थियो आहे। छा थियो कि जॾहिं सेकेंड इहा वर्ल्ड वॉर थी फर्स्ट त तुर्कीअ में ब्रिटेन वारनि कब्ज़ो करे छॾियो ऐं उतां जी तुर्कीअ जी सल्तनत खे जेको आहे मिटाए छॾियऊं। त उतां जो जेको ख़लीफ़ो आहे माना जो जेको धर्मगुरू आहे इस्लाम वारो, उनखे बि उतां पदच्युत थी वियो हली। त मुस्लमान जेके असांजा हिंदुस्तान जा हुआ उहे उनखे पंहिंजो धर्मगुरू मञींदा हुआ। त उनखे हटाइण जे ख़िलाफ़ु ऐं ब्रिटेन जे अगेंस्ट ही आंदोलन हले थो पियो। त हिते मुस्लमान जेके हिंदुस्तान जा हुआ उहो इहो आंदोलन हलाइनि था, जंहिंखे महात्मा गांधी बि जेको आहे उनखे सपोर्ट थो करे। त सिंध में जेको आहे डॉक्टर चोएथराम गिदवानी बि उनजी सपोर्ट में अचे थो पियो, छो जो तंहिं टाइम में हिंदू मुस्लिम जो कोई तफ़ावत न हूंदो, सभु मिली करे भाउरनि वांगुरु रहंदा हुआ। भले ई छा दसि नालो मज़हब अलॻि हुजे, धर्म जी प्रथा अलॻि हुजे, उन्हनि जी मत पंथ अलॻि हुजे, पर रहंदा सभु मिली करे हिकु साथ हुआ। यानी हीअ 1920-21 ताईं जी ॻाल्हि आहे। त उन में डॉक्टर चोएथराम गिदवाणी मटियारुनि जो हिकु ॻोठु आहे, उन जी मस्जिद में वञी करे पीर ग़ुलाम मुजद्दद सां केतिरा दफ़ा लेक्चर थो ॾिए। उन ई वक़्तु ताईं सभु हिकु हुआ ई, इन करे और असांखे अर्ज़ु कयो थो वञे त उहो बि उते करे वञी करे मञे थो पियो। हाणे इन ई आंदोलन में डॉक्टर किचलू, मौलाना मोहम्मद अली ऐं जगत गुरु शंकराचार्य इहे कराचीअ जे ख़ालिक ॾिने हॉल में हिकु तक़रीर था कनि पिया, जंहिंजे करे उन्हनि जे मथां राजॾोह जो केस थो हले पियो। ऐं मौलाना शौकत अली ऐं मौलाना हसन अहमद मदनीअ ते बि राजॾोह जो केस हलायो थो वञे पियो। ऐं इन ई साल में 3 मार्च ते हड़ताल में होमस्टेड हॉल में हज़ारे माण्हू था कठा थियनि अची करे। उन्हनि 3 मार्च ते हड़ताल जी घोषणा कई हुई महात्मा गांधी। त उहा उन में हज़ारे माण्हू उते हॉल में कठा था थियनि। इहो जेको हॉल आहे होमस्टेड उहो हैदराबाद जो आहे। त तंहिं टाइम में कंहिं बि स्पीकर जी माइक जी व्यवस्था न हूंदी हुई, एॾा लाउड स्पीकर्स न हूंदा हुआ। त अलॻि अलॻि जॻहियुनि ते, छो जो हज़ारे माण्हू अची कठा थिया, त अलॻि अलॻि जॻहियुनि ते पंहिंजा अॻुवान जेके आहे उहे तक़रीर था कनि, जंहिंमें डॉक्टर चोएथराम हाल जे अॻे टुक में फ्रंट में थो अचे पियो, जयरामदास दौलतराम हाल जे पुठियां ऐं श्री ॼेठमल किले जे दरवाजे अॻियां, माना जेको हीअ हॉल आहे उनजे पासे में किलो आहे, उनजे दरवाजे अॻियां बीह करे तक़रीरूं कनि था पिया। ऐं इन्हनि तक़रीरुनि में तमामु उग्रा अखर था अचनि पिया, यानी जंहिंखे लेखक लिखे थो त उते उन्हनि उल्लाह वरसाया आहिनि ऐं अवाम में आज़ादीअ जे लाइ हिमत वधाइण जी कोशिशि कई आहे। इन मौक़े ते इहो बि रुथियो वियो हो त जेको साहित्य जब्त कयो आहे उहो उनखे बि जेको आहे अवाम जे अॻियां फैलायो वञे, उहो साहित्य तयारु कयो वियो। ऐं जेके बि उते माण्हू बीठा हुआ उन्हनि में विरहायो वियो। इन में जेको भैरो वठण वारा हुआ उन्हनि में सभिनी खां अॻिरो हो जयरामदास दौलतराम ऐं महराज लोकूराम शर्मा। इहे 2 जेके हुआ उहे अॻिरा हुआ। 3 मार्च ते दिल्ली में बि हड़ताल थी थिए पई ऐं उन हड़ताल में जेके माण्हू आया आहिनि उन्हनि जे मथां सरकार गोलियूं थी हलाए। इहा ख़बर तारुनि जे ज़रिए पूरे हिंदुस्तान में बिजलीअ जे करंट वांगुरु फैली थी वञे ऐं हिंदुस्तान में हिंदुस्तानी जेके बि असांजी आवाम आहे उन में को बि डपु नथो फैलिजे, पाण उहे बेडपा थी पिया।
अची सरकार त मारींदी पर हाणे असां हिननि जे ख़िलाफ़ु वेंदासीं, उहा ॻाल्हि हिते थी वञे हली। हाणे इन ई गोलीबारीअ जी निंदा थो करे पियो डॉक्टर चोइथराम, जेको प्रेसिडेंट हो सत्याग्रह कमेटीअ जो। त उन मीटिंग में हिन चयो आहे त सिंध में जेके बि कमु कंदड़ आहिनि उहे अख़बारुनि रस्ते पंहिंजा समाचार मोकिलींदा, ऐं समाचार पंहिंजी अख़बार हिंदू जेका आहे उनजे ज़रिए अॻियां फैलाए थो पियो। ऐं पाण हिकु लेख थो लिखे पियो जंहिंजो सिरो ॾिनो वहीं, कलाल की हट कुसण जो कोप वहे। हीउ सॼो हुते हिन लेख में लिखियो आहे हिंदू अख़बार जे। इन जी लेख करे ई जेठमल परसराम, छो जो उहो संपादक आहे जेठमल परसराम, त उन ते बग़ावत जो केस थो हले ऐं उनखे जेल जी सज़ा थी मिले पई। 6 अप्रैल ते सॼे हिंदुस्तान में सत्याग्रह चालू थो थी वञे हली, ऐं महात्मा गांधीअ खे गिरफ़्तार थो कयो वञे। ऐं अमृतसर में डॉक्टर सत्यपाल, डॉक्टर किचलूअ खे बि गिरफ़्तार कयो थो वञे। ऐं इन्हनि खे ख़बर नाहे कहिड़े जॻह ते वठी था वञनि हली, माना इन्हनि जी डिक्लेरेशन कोन था कनि त असां कहिड़े जेल में हिनखे वठी था वञूं पिया। ख़ैर, सरकार जी ज़ोर ज़बरदस्तियूं हलंदी थियूं रहनि पियूं, ऐं सरकारी कहर जो असरु जेको आहे उहो 13 अप्रैल ते ॾिसण थो अचे, माना 13 अप्रैल 1919 ते थो ॾिसणु अचे। उहो आहे अमृतसर जे जलियांवाला बाग में पुलिस जे पारां गोलीबारी कई थी वञे, उन में हज़ारे माण्हू हुते मरी था वञनि। इहो सॼो जलियांवाला बाग कांड जेको आहे पाण खे ध्यान में थो अचे पियो। ऐं पंजाब जे सॼे भाङे में, सॼे मतिलबु घणनि भाङनि में मार्शल लॉ लॻायो थो वञे हली। ऐं अपर सिंध यानी रोहिड़ीअ सखर खां मथे जेको सिंध आहे जैकबाबाद, उन में बि क़ौमी हलचल ज़ोर वठण थी लॻे पई। ऐं कांग्रेस जा कार्यकर्ता उन्हनि उते कॉन्फ्रेंस कोठाई आहे त डॉक्टर चोइथराम पंहिंजनि दोस्तनि सां गॾु मिली करे हैदराबाद में इन ई में बहिरो वठण थो वञे। माना ॾिसो, पंजाब में गोलियूं हलियूं आहिनि, जैकबाबाद पंजाब सां लॻल आहे, सखर रोहिड़ी ऐं जैकबाबाद जी ज़िलनि जी जेके बाउंड्रीज़ आहिनि उनजे पंजाब सां लॻल आहे। त पंजाब में मार्शल लॉ आहे, उन में केरु वञी नथो सघे, अची नथो सघे पियो। त हिते ही जेको आहे डॉक्टर चोइथराम जैकबाबाद जी कॉन्फ्रेंस जेका आहे उन में बहिरो वठण लाइ हैदराबाद खां चङा ई माण्हू वठी थो वञे हली। चौथराम कंहिंसां गॾु थो वञे हली, जेके कार्यकर्ताउनि सां, त उहो महाराज द्वारका प्रसाद आहे, जेको स्वतंत्रता सेनानी आहे असांजो, उहो उन वक़्तु दादूअ में रहंदो हो। ऐं उनखे बि जेको आहे जैकबाबाद हलण जी निंड हुई, त उनखे बि ॿुधाए थो त असां हलूं था पिया हली। त हाणे द्वारका प्रसाद जेको दादूअ में आहे, उहो दादू में स्टेशन ते अचे थो त छा थो ॾिसे त फर्स्ट क्लास दॿे में सेठ हरचंद्र आहे, विशनदास, रईस गुल, मोहम्मद भुगड़ी ऐं सेठ लोकूमल चेलाराम ऐं जमशेद मेहता। त थर्ड क्लास में डॉक्टर चोइथराम, रुस्तम सदवा, नारायणदास बेचर, लालचंद जगत्याणी, संतदास वकील, माई सरस्वती, विष्णु शर्मा ऐं कुझु ॿिया जेके आहिनि देशभक्त, उहे वेठल हुआ। गाॾी राति जो, इहा गाॾी जेका हैदराबाद खां हली आहे उहा राति जो 3 बजे थी पहुचे त इन्हनि ॿिन्ही गाॾियुनि खे अलॻि अलॻि करे यार्ड में विहारे थो छॾियो वञे हली। त गाॾी जॾहिं सखर ॾांहुं रवानी कई वई त थी वई हली त हीअ जेके गार्ड ॿ दॿा उहे यार्ड में था पहुचनि, ऐं उते ई गाॾीअ मां हिकु हमरा जेको वेठल आहे उहो आवाज़ थो ॾिए, यानी ॿोक थो कढे त असां जंग में बीठा आहियूं, हाणे लॻे थो त असां सभिनीनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। हाणे हेॾा नेता जो हिकु साथ हिकु गाॾीअ में हुआ त नेचुरली इहो सरकार जे लाइ ऐं पुलिस लाइ त ॾाढो सवलो हो न, त उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं जेल में विझनि। पर हाणे इन मामले में थींदो बि आहे। त हाणे ॾिसो, निराशाई आहे माण्हुनि में त डॉक्टर चोइथराम छा थो करे, उते हमबोशियूं थो हणे, यानी ख़ुशि थींदो, नचे थो पियो ऐं कहिड़ो गीत थो ॻाइणु लॻे देशभक्तीअ जो। ऐं उन्हनि सभिनी में जेको आहे जोश थो भरे, ऐं इन्हनि सभिनीनि जो जेको अंदेशो आहे की असांखे गिरफ़्तार कयो वेंदो उहो ख़तमु थो थिए। ऐं इन्हनि सभिनीनि खे कीअं बि करे ही जैकबाबाद वञी करे कॉन्फ्रेंस में पहुचनि था हली। हाणे जैकबाबाद में जेको आहे फंड इकठो करिणो हो, जमशेद मेहता जेको आहे उहो चयो आहे, उनखे किन आसामियुनि सां उहो ॻाल्हाए थो पियो, ऐं बाक़ी जो कमु जेको आहे उहो डॉक्टर चोइथराम ते थो रखियो वञे हली। त उन डॉक्टर चोइथराम छा थो करे, उथी करे आवाज़ थो लॻाए, माना मंच ते ई बीठो आहे ऐं मंच ते हकल थो करे पियो, आहे को दातार जो अंग्रेज़नि खे तड़े कढण लाइ मुंहिंजे झोल में कुझु विझे। आहे को दातार जेको अंग्रेज़नि खे तड़े कढण लाइ मुंहिंजे झोल में कुझु विझे। हाणे छा थो थिए झोल में, ॾिसो त जेके शिकारपुर जा सेठियूं आहिनि, जेके वॾनि वॾनि सां त ॻाल्हियूं थियूं हली, पर जेके कुझु मीडियम दर्जे जा हेठि दर्जे जा सेठियूं बि आहिनि, त उहे दिलि खोले दान था कनि पिया।
दिलि खोले दान कनि था पिया त उते हिकु हारी बि आहे उन मेड़ में, उन वटि कुझु कोन हो त हिकिड़ी सौंटी हुई। उहा सौंटी जेको आहे उनखे डॉक्टर चोइथराम खे थो ॾिए ऐं डॉक्टर चोइथराम उहा सौंटी खणी चए थो त हिन सौंटी खे खणी करे होको थो ॾिए पियो त हिन सौंटी खे केरु वठंदो, हीअ सौंटी बि अंग्रेज़नि खे तड़े कढण में कमु ईंदी। त इहा 2 पैसनि वारी सौंटी जंहिंसां कपड़ कुटंदा आहिनि उहा 250 रुपए में हिकु शिकारपुर जो सेठ ख़रीद थो करे। ख़ैर उहा माना पैसा इकट्ठा करण में बि डॉक्टर चोइथराम पंहिंजे पाण में मट हो। अंग्रेज़ सरकार देशवासियुनि जो आंदोलन ॾिसी करे ॾिजी थी वञे हली ऐं घणनि नेताउनि खे गिरफ़्तार थी कई त पंजाब जे रहवासियुनि जी सहानुभूतीअ लाइ अधिवेशन अमृतसर में कांग्रेस रखियो। जॾहिं 1999 में जॾहिं जलियांवाला कांड थी हली त उनखां पोइ कांग्रेस जो अधिवेशन जेको आहे उहो अमृतसर में रखियो थो वञे हली। त जेके सिंधी आहिनि उहे डॉक्टर चोइथराम जे बैन सां गॾु हैदराबाद में हलनि था ऐं हैदराबाद में हिकु स्पेशल ट्रेन जेका आहे उहा बुक कराई थी वञे ऐं उनखे सजायो थो वञे या सॼी ट्रेन भरिजी थी वञे हली ऐं डॉक्टर चोइथराम इन्हनि सभिनी सां गॾु अचे थो ऐं इन ट्रेन में जेके बि जवान वेठल हुआ उहे हर स्टेशन ते पंजाबियुनि सां मिलिया ऐं क़ौमी तराननि सां सिंधनि जी आज़ियां कई वई हली ऐं सभिनी ख़ुशि थी करे उन्हनि खे मोकल बि ॾिनी आहे हुते वञण जे लाइ पंजाब में। डॉक्टर जेको अधिवेशन आहे उते पहुचे थो त उते पंहिंजी आछ थो करे त जेकॾहिं असांजे लाइ का सेवा हुजे त असीं तयारु आहियूं, छो जो असीं सिंधी सेवा करण में त होशियारु आहियूं ई आहियूं, पैसे ॾियण में बि पैसो ॾोक ॾियण में बि होशियारु आहियूं त सेवा करण में बि होशियारु आहियूं। उते चए थो असां सेवा करण जे लाइ तयारु आहियूं त हू महिमान जे बदिरां मेज़बान था थियनि हली ऐं अधिवेशन में जेके बि आयल आहिनि उन्हनि जी चङी सेवा था कनि पिया। उते डॉक्टर चोइथराम नौजवाननि खे वठी करे प्रभात फेरी बि कढंदो, छो जो तव्हांखे यादि आहे त जॾहिं हू मास्तर हो त ॿारनि खे वठी करे प्रभात फेरी कढंदो त हिते बि हू प्रभात फेरी कढे थो पियो ऐं उन में सभई ॼणा जेको ॻाईंदा गाना ॻाईंदा नचंदा टिपंदा सिंधी छेॼ हणंदा ऐं पांडाल में पहुचंदा हुआ। इहे जेके आहे हिननि जी तकरीरूं जेको आहे ॿुधण जे लाइ माण्हू चङा इकट्ठा थींदा हुआ हली ऐं डॉक्टर चोइथराम हिकु उते रिथा थो रथे पियो जेके जलियांवाला बाग में शहीद थिया हुआ उन्हनि खे श्रद्धांजलि ॾियण जे लाइ क़ौमी गाना थो ॻाए पियो, यानी पंहिंजी भॼन मंडली उते विहारे थो पियो। हाणे उनखे ॾिसी करे ॿिए प्रांतनि जूं टोलियूं बि पंहिंजी ॿोलीअ में हुननि खे भॼन पेश करे पंहिंजी श्रद्धांजलि ॾियनि था पिया हली। हाणे डॉक्टर सिंध जे नौजवाननि जे जोश खे ॾिसी करे डॉक्टर किचलूअ सभिनी खे धन्यवाद ॾिनो ऐं डॉक्टर चोइथराम खे घीले करे मंच ते वठी आयो ऐं उनखे 2 लफ़्ज़ चवण जो अर्ज़ु कयो। कांग्रेस जे इन ई अधिवेशन में पदाधिकारी कंहिं हिक राय ते न पहुची सघिया त असांजो जयरामदास दौलतराम जेको आहे उहो हिकु प्रस्ताव थो पेश करे, पर हिन किताब में इहो कुझु कोन्हे लिखियलु त हुन कहिड़ो प्रस्ताव पेश कयो। ख़ैर उन प्रस्ताव जी सभई ॼणा साराह था कनि पिया ऐं सिंधियुनि जे जोश ऐं उत्साह सां गॾु संदनि दिमाग़ जो बि दाद ॾियनि था, यानी असां वटि दिमाग़ बि आहे, असां वटि ताक़त बि आहे, असां वटि पैसा बि आहिनि, सभु कुझु आहे त उन्हनि जो दाद था ॾियनि। त जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त मां तव्हांखे सिंध जे इतिहास में यादि ॾियारियो आहे त असां वटि दिमाग़ इन करे आहे छो असीं माता हिंगलाज जी आसीस आहे जो असांजी बुद्धि तेज आहे। अचो त उते वरी डॉक्टर चोइथराम खे बि सॾु थो कयो वञे त तूं अची कुझु करे ॻाल्हाए। डॉक्टर चोइथराम 2 मिंटनि जी तक़रीर में पंहिंजो मशहूरु राग ॻायो आहे, कहिड़ो मत डरो अगियार के ज़ुल्मो सितम से भाइयों हम फ़क़त पैदा हुए हैं आज़माने के लिए। डॉक्टर चोइथराम खे लोकमान्य तिलक ऐं महात्मा गांधीअ जे पासे में अची करे विहारियो थो वञे ऐं उते ई पंडाल में हिकु पंजाबी तरानो थो जेको आहे ॻायो वञे, कहिड़ो तोप तलवार कोलो खंडे दी धार कोलो, यानी तोप ऐं तलवार जी धार सां असां कोन ॼणवर आहियूं। उन जी मोट में डॉक्टर चोइथराम मंच ते ई वेठो आहे लोकमान्य तिलक ऐं गांधीअ जे पासे में, त उतां छा थो चए, असीं नहीं हारना कदे नहीं हारना भावे साड़ी जानवी जाए, असां कॾहिं बि कोन ॾींदासीं चाहे असांजे मथां छा बि थी वञे हली, चाहे असांजी जान बि वञे हली। हाणे अमृतसर जेको सॼो शहरु आहे उहो देश खे हिकु मुस्त थो करे छॾे ऐं हिकु आवाज़ थो गूंजे जंहिंजे करे कि असां भारत खे आज़ादु कराईंदासीं ऐं इहो आवाज़ु ॿुधी करे सॼो देश ख़ुशीअ में
झूमण थो लॻे, गदगद थो थी वञे हली। हाणे हिकु लहर दिलुनि में घिरी वई त जेसीं ताईं मुल्क आज़ादु न थियो आहे तेसीं ताईं शांती न करे वेंदासीं। यानी 1853 में सिंध में 1843 में ब्रिटिश सिंध में अचे थी पई, 1853 में जेको असांजी लिपि बदिले थी पई, 1919 1920 में हिकमुश्त आवाज़ थी वञे हली त असां देश खे आज़ादु कराईंदासीं। इहा रुगो सिंध जी आवाज़ न हुई पर सॼे देश जी आवाज़ हुई। डॉक्टर चोइथराम देश में नओं साह फूकण में कामयाबु वियो हो ऐं उन में पंहिंजो पूरो सहकार बि ॾिनो हो त 3 ॾींहंनि में बम्बई प्रेसिडेंसीअ सां असांजी सिंध जुड़ियल हुई। तव्हांखे ध्यानु हुजे त जिन ब्रिटिश जो भारत जो इतिहास पढ़ियो हुजे या लॉ पढ़ी हुजे त उन्हनि खे ध्यानु हूंदो त प्रेसिडेंसीज़ ठहियल हुयूं, सूरत प्रेसिडेंसी, मद्रास प्रेसिडेंसी, कोलकाता प्रेसिडेंसी, मुंबई प्रेसिडेंसी। त सिंध जेका आहे मुंबई प्रेसिडेंसी में हुई। त हिते डॉक्टर प्रस्ताव थो ॾिए पियो त सिंध जेको आहे उन खे जेको आहे अलॻि हिकु प्रांत मुक़ररु कयो वञे, छो जो असांजो प्रेसिडेंट जेको आहे सिंध में कांग्रेस जो उहो अलॻि हुअणु घुरिजे बॉम्बे प्रेसिडेंसी खां अलॻि, जीअं असीं कांग्रेस जे अधिवेशन में सवली तरह सां बहिरो वठी सघूं। हाणे हिन खे मां अंडरलाइन करणु चाहींदुसि, बॉम्बे प्रेसिडेंसीअ खां सिंध खे अलॻि थो कयो वञे त उते ई इहो जेको आहे अलॻि जो ॿिज जेको आहे पोखिजी थो वञे हली, ऐं इहो ॿिज वधी करे वण थो थिए जो मुस्लमाननि खे मौक़ो थो मिले। तव्हां अॻियां हली करे ॾिसंदा त हू सिंध प्रांत पूरो रुगो कांग्रेस में, डॉक्टर चोइथराम त घुर कई कांग्रेस में हिकु अलॻि सां प्रांत करण जी। त असांखे जीअं प्रेसिडेंट ऑर्गेनाइजेशनली जेकॾहिं असां चऊं त इहा ॻाल्हि ठीकु हुई त ऑर्गेनाइजेशन में असांखे पूरो मौक़ो मिले, ऐं डॉक्टर चोइथराम उहा ई भावना रखी करे कई, पर इहा भावना असांखे केॾी महांगी पई जो मुस्लमाननि पोइ सिंध खे अलॻि सां हिकु प्रांत घोषित कयो आहे, छो जो असांजी जेका हिंदुनि जी आहे आबादी उते घटि हुई ऐं मुस्लमान जेके हुआ उहे बहुसंख्यक हुआ। इन करे पोइ आख़िर में 1947 में सिंध पाकिस्तान सां थी मिले वञी। यानी हिकिड़ो जेकॾहिं को बि प्रस्ताव असीं किथे बि कहिड़े बि संगठन में ॾियूं था, कहिड़ी बि ऑर्गेनाइजेशन में ॾियूं था, उन जा पूरो सोच ऐं वीचार नथा कयूं त असांखे उन जा उघरा नतीजा जेका आहे भोगणा था पवनि। इहो उघरो नतीजो सिंधियुनि खे डॉक्टर चोइथराम जे कांग्रेस में ॾिनल प्रस्ताव जे करे भोगणो पियो आहे। इहा मुंहिंजी पंहिंजी राय आहे। हलो, हा, जेके बि उते एफजी आया आहिनि उहे उते उन्हनि खे जेको आहे ॿीणो थियण जो मौक़ो मिलंदो। इन जी उमंग ऐं उत्साह कांग्रेसियुनि ते कारोबारियुनि ते ॾाढो असरु विधो आहे ऐं डॉक्टर चोइथराम इहा घुर कई त अलॻि कयो वञे। ख़ैर 1919 जे अमृतसर कांग्रेस अधिवेशन खां पोइ सॼी सिंध जो डॉक्टर चोइथराम दौरो कयो ऐं सभिनी ताईं इहो संदेश ॾिनो त हालांकि कांग्रेस पूरो आज़ादी जो ठहराउ कोन कयो आहे, पर असांखे उन्हनि माण्हुनि खे साण वठी मैदान में हलणो आहे जेके अंग्रेज़नि खे तड़े कढण में असांजी मदद करे सघनि था पिया। ऐं क़ौम जी जदोजहद में असीं कंहिंजी बि हमदर्दी या साथ विञाइणु नथा चाहियूं ऐं सभिनी खे गॾे वठी हलणु था चाहियूं। इहा डॉक्टर चोइथराम जी वीचारधारा आहे। त डॉक्टर चोइथराम जे प्रचार ऐं महिनत जो फल हो जो 1920 में लोकमान्य तिलक सिंध जे दौरे ते थो अचे ऐं उन दौरे में लोकमान्य तिलक जो हिकु भभकेदार ज़ोरदार स्वागत थो कयो वञे ऐं इन जे रथ खे, यानी जंहिं रथ खे जीअं हींअर जगन्नाथ जी यात्रा पई हले त उन यात्रा खे माण्हू पिया छिकनि, घोड़ा कोन पिया छिकनि, त लोकमान्य तिलक जे रथ खे बि उते माण्हू था छिकनि पिया ऐं कई जालूं जेके आहे उनजी आरती करण जे लाइ उते अची थी वञनि हली। त जो लोकमान्य तिलक छा थो चए त मां हमेशह हिन सत्कार खे यादि कंदो रहंदुसि, सिंधियुनि मुंहिंजी दिलि पाण ॾांहुं छिके वरिती आहे। डॉक्टर चोइथराम ऐं कार्यकर्ताउनि लाइ मुंहिंजी दिलि में श्रद्धा ऐं प्रेम पैदा थियो आहे। डॉक्टर चोइथराम सिंधियुनि जी महिनारी कंदो रहंदो, यानी अॻवानी कंदो रहंदो, तेसीं ताईं सिंध आज़ादीअ जे मैदान में ऊचे घाट सां अॻिते ऐं अॻिते वधंदो रहंदो। इहो हुनजा उद्गार हुआ लोकमान्य तिलक जा। सिंध जे दौरे खां पोइ मोटी करे तिलक पंहिंजी अख़बार जेका केसरी आहे उन में हिकु लेख लिखियो जंहिंजो सिरो हो देश जो हिकु आदर्शी सूरमो। माना उहो डॉक्टर चोइथराम जा थो लिखे पियो, देश जो हिकु आदर्शी सूरमो। हिन लेख में पंहिंजे स्वागत जी साराह कई आहे ऐं पंहिंजा वीचार पेश कंदे लिखे थो त डॉक्टर चोइथराम जहिड़ा बर्जिस्ता ऐं उत्साही कमु कंदड़ हर कंहिं प्रांत में हुजनि त हिंदुस्तान पंहिंजी ग़ुलामीअ जूं जंजीरूं जेकर जल्द ई भनी टुकर टुकर करे छॾे।
सिंध जे कमु कंदड़नि में जेको उत्साह मूं ॾिठो आहे तंहिं मूंखे संतुष्ट कयो आहे ऐं मुंहिंजे अंदर वारो चवे थो त आज़ादी का घणो दूर नाहे। नेचुरली हिकु उत्साही नौजवान जेकॾहिं कमु करे थो पियो उन सां गॾु ॿिए बि जुड़नि था पिया त हिकु जेको भारी पथर आहे उहो हिकु ॼणो नथो खणी सघे, ॿ ॼणा नथा खणी सघनि, पर 4 ॼणा मिली करे खणंदा त उहो पथर पंहिंजी जॻह तां ज़रूरु रहंदो। अहिड़ा जेकॾहिं नौजवान 1919 ऐं 20 में तयारु थी वञनि हा हली त जेको आज़ादी 1947 में मिली आहे उहा 1921 में असांखे मिली वञे हली, इहो मुंहिंजो मञणु आहे। सिंध जे दौरे खां पोइ तिलक जी लोकमान्य तिलक जी तबियत ख़राब थी पए त डॉक्टर चोइथराम उन्हनि सां मिलण थो वञे, उते ॾाढो चइजे भावनाउनि में भरिजी थो अचे त तिलक हुनखे हिमत थो वधाए ऐं हुनजे गिल ते थपकी हणी करे हुनखे शांति थो करे पियो। 31 जुलाई ऐं 1 अगस्त जी सुबुह जो 1920 में लोकमान्य तिलक शांति था थियनि। उहो चइजे कि परमात्मा जे दर ते पहुची था वञनि हली, उनजो सुर्गवास थो थी वञे त सॼे भारत में श्रद्धांजलि सभाऊं रखियूं थियूं वञनि ऐं अहिड़ी ई हिकु श्रद्धांजलि सभा सिंध में थी थिए, उन ई जॻह थी थिए जंहिं जॻह ते लोकमान्य बाल गंगाधर तिलक जो स्वागत कयो वियो हो। त उन में डॉक्टर चोइथराम जेकी ॻाल्हि चवे थो त उते मंच ते वेठल जेके जालूं हुयूं उन्हनि जी अखियुनि में बि ॻोढ़ा था अची वञनि हली। छा थो चए, अञा ताज़ो ई हिन साॻे मैदान में लोकमान्य जी आज्ञा कई हुईसीं ऐं अॼु इन इहे साॻे ई हंधि संदसि काण शोक सभा करे रहिया आहियूं। ही कहर असीं कीअं सही सघंदासीं। संदसि तक़रीर ते मथे माण्हू वेठल जेके उहे बि भावुक थी था वञनि हली। ऐं 13 अगस्त ते महात्मा गांधी जेको प्रोग्राम रखियो सो रद्द थो कयो वञे ऐं हाणे मुल्क जे साम्हूं यानी कांग्रेस जे साम्हूं हिकु मसइलो थो अची वञे हली त आज़ादीअ जे आंदोलन जूं वाॻूं केरु संभालींदो। हाणे इन टाइम ते गांधीअ जा अखर हुआ त पंहिंजनि प्राणनि जो तेल ॾींदो, केरु पंहिंजनि प्राणनि जो तेल ॾींदो, केरु हीअ आज़ादीअ जी जोत जागृत रखंदो। कोई बि संगठन हुजे, काई बि आंदोलन हुजे, हिकु माण्हू वेंदो आहे त हुनजे पुठियां ॿियो तयारु थी वेंदो आहे हली। जेकॾहिं सची श्रद्धा आहे, सची भावना आहे ऐं तव्हांजो आंदोलन सचो आहे त उनखे माण्हुनि जी कमी कान थींदी। इहे उद्गार हुआ पूरे देश जा हुआ। आज़ादीअ जे आंदोलन जूं वाॻूं हाणे लोकमान्य बाल गंगाधर तिलक जो समो ख़तमु थो थिए ऐं महात्मा गांधी जो युग शुरू थो थिए। यानी 1920 में महात्मा गांधी आज़ादीअ जे आंदोलन जूं वाॻूं पाण संभाले थो पियो ऐं उन टाइम ते हिकु घोषणा थो करे, कहिड़ी त देश में 1 करोड़ कांग्रेस जा मेंबर कंदासीं, 1 करोड़ चरखा हलाईंदासीं, 1 करोड़ तिलक स्वराज फंड में गॾु कंदासीं। 1 करोड़ रुपया, 1 करोड़ रुपया तिलक स्वराज फंड में गॾु कंदासीं ऐं ईअं करण सां असां 1 साल में स्वराज वठूं। इहा असांजी कोशिशि हुई। जेका मां ॻाल्हि चई त जेकॾहिं कोशिशूं पूरी हुजनि हा त 1921 में असांखे स्वराज मिली वञे हली। असांजी नियत सुठी हुजे हा त ख़ैर इन ई सां गॾु कतौ तालुकात बि जेको आहे हले थो पियो, यानी बहिष्कार जो प्रोग्राम थो हले जंहिंमें माने असहयोग आंदोलन, कतौ तालुकात माना असहयोग आंदोलन थो हले पियो। उन में कॉलेज, सरकारी स्कूल, कोर्टूं ऐं काउंसिलुनि जो बाइकॉट थो कयो वञे। जॾहिं जेके हिंदुस्तानी ब्रिटिश जी हिननि कोर्टुनि स्कूलनि में नौकिरी कंदा हुआ उन्हनि खे चयो त हली तव्हां इन्हनि जो बहिष्कार कयो ऐं नौकिरी छॾे करे हली अचो। इन जो असरु इहो थिए थो त घणेई ॼणा नौकिरी छॾे करे अची था वञनि हली त उनजो सिंध में बि जेको आहे असरु थिए थो पियो। जेके 1 करोड़ रुपया गॾु करणो आहे पूरे देश में, उन में डॉक्टर चोइथराम सिंध जो पूरो भाग वठाए थो पियो ऐं चङी तादाद में फंड इकठो करे कांग्रेस में ॾिए थो पियो। सॼी आंदोलन की जेका आहे पंहिंजी भागडोर हथ में थो रखे, छो जो सिंध जो प्रेसिडेंट थी थो वञे हली ऐं उन ई टाइम में घणेई कमिटियूं थो बर्पा करे, घणेई उहिदेदार थो ठाहे ऐं हिंदुस्तान जे कार्यकर्ताउनि में पंहिंजो नालो रोशन थो करे हली। कांग्रेस कमिटियुनि खे चयो वियो, यानी सिंध जूं जेके कांग्रेस कमिटियूं आहिनि उन्हनि खे छा चयो वियो त सरकारी कामोरा माना पदाधिकारी ऑफिसर्स, ख़ासि करे पुलिस जा जेके ज़ुल्म आहिनि उन्हनि ते बिना कंहिं लली चिपीअ जे, माना बिना कंहिं चमचागिरीअ जे, बिना कंहिं चंपीअ जे, बिना कंहिं मक्खनबाज़ीअ जे उन्हनि जे कमनि जी ओघड़ कई वञे ऐं इन्हनि दास्ताउनि खे हिंदू अख़बार में मोकिलियो वञे। हिंदू अख़बार खुली इन करे हुई, हली इन करे हुई त आज़ादीअ जो आंदोलन वधीक हली सघे।
कमेटियुनि जा पदाधिकारी ॻोठनि में वञी माण्हुनि जो वाह स्वाह यानी उन्हनि जी सार संभाल रहनि यानी सेवा जो कमु कनि सा या हिकु राजनीतिक कार्यकर्ता जे लाइ सुठी ॻाल्हि आहे त जेकॾहिं हू उहिदेदार आहे त पंहिंजे उहिदे सां गॾु गॾु पंहिंजे मुल्क जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जो वाह स्वाह लहे त हू कीअं आहिनि। इहो कमु हलंदो थो रहे पियो एंड जेकमाबाद खां वठी थरपारकर ताईं ऐं शाह बंदर खां वठी केटी मंदर ताईं कांग्रेस जे असर में सॼी सिंध अची थी वञे हली ऐं हिंदू अख़बार जेका पैसा कमाइण जे लाइ न पर आज़ादीअ जो संदेश लाइ निकिती हुई इन कम में पूरी जेको आहे पंहिंजो योगदान थी ॾिए पई ऐं पहिरियों दफ़ो सभिनी ज़िलनि में कांग्रेस जूं कमेटियूं बणियूं आहिनि ऐं सिंध प्रांतिक कांग्रेस कमेटी ठही आहे जंहिंजो प्रेसिडेंट डॉक्टर चोइथराम चूंडियो वियो ऐं ॿियनि ज़िलनि मां वाइस प्रेसिडेंट एंड सेक्रेटरी चूंडिया विया। तंहिं टाइम में 8 ज़िला हुआ सिंध में। डॉक्टर चोइथराम जल्दी पोइ ऑल इंडिया कांग्रेस कमेटी ते थो चूंडियो वञे माना सिंध जो प्रेसिडेंट हुअण जे नाते ऑल इंडिया कांग्रेस कमेटी में बि थो अची वञे हली। इन सां गॾु प्रोफेसर घनश्याम आहे उहे ॿई ॼणा न डॉक्टर चोइथराम ऐं प्रोफेसर घनश्याम इहे हैदराबाद जी जेका म्यूनिसिपल कमेटी आहे उन्हनि जा मेंबर हुआ त उते हिकु प्रस्ताव था ॾियनि त गवर्नमेंट खां असांखे जेका एजुकेशन लाइ ग्रांट मिलंदी आहे उहा असां ग्रांट न वठूं ऐं इन्हनि स्कूलनि में जेका आहे क़ौमी शिक्षा यानी पंहिंजे देश जे लाइ आज़ादीअ जे लाइ पंहिंजो पाण क़ुर्बान करणु घुरिजे उनजी सेवा करणु घुरिजे उन जे लाइ असीं हिकु कोर्स बर्पा कयूं पर उते घणी मथाकूट थी थिए पई। इहो जेको आहे उसूल नथो क़बूलियो वञे हली त पोइ ॿई ॼणा हुन मां इस्तीफ़ा था ॾेई छॾनि हली। म्यूनिसिपल कमिश्नर बजट पेश कंदे ॾेखारे थो त असां अॻे ई खोट में आहियूं सरकार खां ग्रांट न वरिती वई त असांजी गाॾी बीह रहंदी। डॉक्टर ऐं प्रोफेसर घनश्याम नवां टैक्सिस ढलूं माना टैक्स लॻाइण लाइ चवनि था पर इन्हनि ख़र्च ऐं ॿियो ख़र्चनि खे घटाइण लाइ बि चवनि था। प्रस्ताव पास नथो थिए त पोइ पाण ॿई मेंबर इस्तीफ़ा ॾेई करे ॿाहिरि था अचनि हली। त हाणे इहे क़ौमी स्कूलनि जो कमु कीअं हले छो जो क़ौमी स्कूलनि जो कमु ज़रूरी आहे त हैदराबाद में लधाराम मोहनदास आहे उन्हनि जी मदद सां तिलक स्कूल खुलिया था वठनि हली। हाणे इहे तिलक स्कूल उन में कमु कंदड़ मास्तरनि खे नाले मात्र जी पघार ॾिनी वेंदी हुई ऐं डॉक्टर चोइथराम जेको आहे उहो किथां बि को बि चंदो मिलंदो हुउसि त उहो सभु स्कूल जे फंड में जमा कंदो जीअं स्कूल जो कमु हलंदो रहे। DG सिंध कॉलेज जेको आहे उहो जयरामदास दौलतराम जे चाचे जे नाले जो आहे नाले सां आहे पाण इन्हीअ जी कारोबारी कमेटीअ जो मेंबर बि हो ऐं संदसि घणी उन में महिनत बि लॻल हुई। हाणे सोचो हीउ कतव तालुकात या असहयोग आंदोलन थो हले पियो त उन जे करे कॉलेज में हिकु जेको स्टूडेंट कन्वेंशन थियल आहे उन जी अख़्तियारीअ में हुननि अख़्तियारीअ वारा जेके स्कूल जा एडमिनिस्ट्रेशन जा ऑफिसर्स आहिनि उहो हिकु ऑर्डर था कढनि त जयरामदास जेको कन्वेंशन जी स्टैंडिंग कमेटी जो प्रेसिडेंट बि हो कॉलेज जी हॉस्टल में न ईंदो यानी उनजी एंट्री बंदि करी वई हली। ऐं कमेटीअ जूं मीटिंगूं जेको आहिनि प्रोफेसर राम मोटवाणी जे बंगले में थींदियूं हुयूं तंहिंखे बि बंगलो ख़ाली करण जो नोटिस थो मिले ऐं इन्हीअ ते विद्यार्थियुनि में हिकु नाराज़पो थो वधे पियो ऐं उते आंदोलन थो थिए पियो। इहो चिणग जेको आहे आंदोलन जे रूप में थी वधे ऐं कॉलेज में स्ट्राइक शुरू थी वञे हली। कॉलेज मैनेजमेंट श्री राम मोटवाणी ऐं श्री हीरानंद ते ॾंड थी विझे पई ऐं आख़िर मैनेजमेंट आंदोलन जे करे सभु ऑर्डर वापसि थी वठे ऐं इन हड़ताल में इहो फ़ाइदो पियो त चङा स्टूडेंट्स डॉक्टर चोइथराम जे लव वछड़ में आया यानी उनजे संपर्क में अची विया हली। हाणे ओॾी महिल अहिड़नि घणनि ई विद्यार्थियुनि जेको आहे कॉलेज जो बाइकॉट करे छॾियो जेके फाइनल ईयर में बि हुआ यानी BA जो जेकर अॼु फस्ट ईयर सेकेंड ईयर असीं चऊं ऐं फाइनल ईयर त ओॾी महिल फाइनल ईयर में बि हुआ फाइनल ईयर बि छॾे करे ॿाहिरि अची था वञनि हली एंड समस्या हिकिड़ी वॾी थी अची वञे हली। हाणे हिन विद्यार्थियुनि जो छा कजे छो जो उन्हनि जी एजुकेशन जो बि ध्यानु रखिणो आहे उन्हनि खे पूरो कराइणो आहे त छा था कनि पिया अहिड़नि कॉलेज जी विद्यार्थियुनि खे हैदराबाद जे जनना अस्पताल जे साम्हूं भाई भूलचंद तोलाराम जो बंगलो हूंदो हो उहो डॉक्टर चोइथराम गिदवाणी हथु थो करे ऐं उन में स्वराज आश्रम थो खोले पियो ऐं अहिड़नि विद्यार्थियुनि खे स्वराज जा सिपाही कोठे करे उते रहण थो लॻे ऐं उन्हनि खां जेको आहे एजुकेशन थो कराए ऐं उन्हनि खां पंहिंजी देश सेवा जा कम
शुरू थो करे छॾे हली, ऐं इन्हनि खे पंहिंजो चयो हली स्वराज प्रेमी, देश प्रेमी। सिंध नेशनल सर्विसिस, जीअं हींअर सिविल सर्विसिस था कयूं, तीअं तंहिं टाइम में सिंध नेशनल सर्विस जो हिकिड़ो पायो थो विझे हली जयरामदास ऐं चोइथराम बर्पा था कनि पिया। ऐं इन्हनि विद्यार्थियुनि खे, जिन जी संख्या क़रीबन 150 हुई, उनखे उन्हनि में भर्ती थो कयो वञे हली, त जेको पैसो खपंदो हो उहो डॉक्टर साहिबु हथु कंदो हो, ऐं सभिनी विद्यार्थियुनि खे रेम्यूनरेशन जे रूप में, यानी लवाज़मो यानी रेम्यूनरेशन जे रूप में 30 रुपया, यानी 1920-21 में 30 रुपया ॾिना था वञनि हली, ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि शहरनि में मोकिलियो थो वञे, जीअं क़ौमी स्कूल खुलियनि ऐं क़ौमी स्कूलनि वांगुरु उते एजुकेशन शुरू थी वञे हली। आख़िर में जेको आहे इन में कमु कंदे कंदे चङा माण्हू गॾु था रहनि पिया ऐं कुझु छॾे था वञनि, पर आख़िर ताईं इन में चवंदा त 30 खनि माण्हू रहिया जेके एंड ताईं, यानी आज़ादीअ ताईं उन में कमु कंदा रहिया, बहिरो वठंदा रहिया। हाणे कांग्रेस कमेटियूं बर्पा थियूं हली, त कांग्रेस कमेटी बर्पा थी त उन में हिकु खजांची बि रखियो वियो, त कांग्रेस कमेटीअ जे ख़र्च पक जो जेको हिसाबु किताबु आहे उहो हिकु कार्यकर्ता रखंदो हो, त उन कार्यकर्ता जो जॾहिं हिसाबु करे थो त 125 रुपया खुटी था पवनि हली, त उहो खुटी पवंदा, त हू चए थो त हाणे इहा जेका खोट आहे उहा मां पाण भरींदुसि। त डॉक्टर चोइथराम ॾिसो कार्यकर्ताउनि जी केतिरो ध्यानु रखंदो हो, उनखे ख़बर हुई त हीउ माण्हू जेको आहे ईमानदार आहे ऐं हिन जे घर जी हालत बि सुठी न आहे। हाणे हीउ जेकॾहिं पंहिंजे जेको हिनखे उजरो मिले थो पियो, जेको रेम्यूनरेशन असीं ॾियूं था पिया हिनखे 25-30 रुपया, उन मां जेकॾहिं 125 रुपया हिन में ॾींदो त घर वारनि जो छा थींदो ऐं हिन जो छा थींदो, ऐं हीउ माण्हू टुटी पवंदो। त चवेसि थो न, तूं ईअं न कंदे, तूं पंहिंजो जेको मुआवज़ो तोखे मिले थो या जेको तोखे उजरो मिले थो उन मां तूं न ॾींदे ऐं घरां बि न वठंदे। डॉक्टर चोइथराम हुनखे 125 रुपया ॾिए थो, जेको कांग्रेस कमेटीअ में जमा कराए थो पियो वरी, ऐं कंटिन्यू कमु करण जे लाइ हुनखे चवे थो पियो। जॾहिं डॉक्टर चोइथराम कार्यकर्ताउनि जी पूरी संभाल रखंदो हो, इहो बि जेको आहे उहो ॾेखारे थो पियो हली। हाणे जेके विद्यार्थी असांजा हुआ उहे कमु करण लाइ कॉलेज छॾे आया हुआ, तिन जी शिक्षा पूरी करण लाइ हैदराबाद में ऐं ॿियनि शहरनि में क़ौमी स्कूल ऐं राष्ट्रीय पाठशालाऊं खोलियूं वयूं, ऐं डॉक्टर साहिबु पंहिंजो आराम छॾे सॼी सिंध में दौरो कंदो ऐं पैसनि जी घुर्ज पूरी कंदो, यानी ज़मींदारनि खां सेठुनि खां पैसा वठींदो, चंदो चूरो कंदो हो, अची करे पूरी कंदो हो। 1920 ऐं 21 जो टाइम आहे जंहिंमें सिंध जी राजनीतिअ में चङी उथल पुथल थी अचे पई। श्री दुर्गादास आडवाणी जी सदारत में हिकु कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें साधू वासवाणी साहिब बि जोर शोर सां बहिरो थो वठे पियो, ऐं सॼी सिंध मां जेको आहे रिप्रेजेंटेटिव्स डेलीगेट्स जेको आहे शामिलु था थियनि पिया, प्रतिनिधि। ऐं इन कॉन्फ्रेंस में चङी कशमकश थी हले, ऐं आख़िर में गांधीअ जे असहयोग आंदोलन में साथ ॾियण जो फ़ैसिलो थो कयो वञे, ऐं सॼी सिंध में ऐवजियुनि कम जी विरासत कई, ऐं इन में डॉक्टर साहिब ऐं जयरामदास दौलतराम जी महिनत सफल थी थिए। यानी जॾहिं कमु वधे थो त उहो माना उहो डिस्ट्रीब्यूट त करिणो आहे, त उन में जेके बि रिप्रेजेंटेटिव्स आहिनि, जेके प्रतिनिधि आहिनि, उनमें उहो कमु विरायो थो वञे हली जयरामदास ऐं दौलतराम जे रहबरीअ में। सिंध जे क़ौमी कम खे वधीक पुष्टि ॾियण लाइ डॉक्टर चोइथराम, जयरामदास ऐं लोकूराम मिली करे हिकु अंग्रेज़ी अख़बार शुरू कई आहे, वंदे मातरम। उहा आहे वीकली। हिंदू प्रेस हैदराबाद में जयरामदास जी संपादकीय हेठि निकिरणु शुरू थी, ऐं कांग्रेस जो प्रचार प्रसार थियणु लॻो, ऐं सिंध जे कामोरनि जी करतूतुनि जी ओघड़ थियणु लॻी, ऐं सिंध जा मसइला सॼे भारत जे साम्हूं अचणु लॻा वंदे मातरम अख़बार जे थ्रू अंग्रेजी में। संपादकीय जा ज़रूरी नोट कॉपी थियणु लॻा जेके वंदे मातरम में छपजंदा हुआ, एंड अख़बारुनि में संपादकीय जी उपटाड़ यानी उन्हनि जी समीक्षा बि थियण थी लॻे पई। डॉक्टर चोइथराम ऐं साथियुनि जेको आहे हिन कम में सिंध खे भारत जे क़ौमी नक्शे ते अची करे बीहारियो हो, ऐं इहो सभु जेको आहे वंदे मातरम जे करे थियो। पर वंदे मातरम जंहिं मुराद सां निकिती हुई उहा पूरी थियणु लॻी हुई, ऐं 1921 में जेको आहे आख़िर में सिंध में कमु कंदड़नि जूं गिरफ़्तारियूं थियूं थियनि पियूं। त हुन में जेको गिरफ़्तारियूं थियनि थियूं पियूं, श्री जयरामदास दौलतराम, डॉक्टर चोइथराम, लोकूराम, इहे जेके जेल था वञनि पिया, जीअं हिंदूअ जा संपादक बि हुआ इहे, त तव्हांखे ध्यानु आहे त हिंदू जी संपादकी माना जेल, हिन जा 6 संपादक गिरफ़्तार था थियनि। त हिननि जे गिरफ़्तार थियण करे वंदे भारत अख़बार जेका आहे उहा बंदि थी वञे हली। लोकमान्य बाल गंगाधर तिलक खां पोइ महात्मा गांधीअ
जेको आहे सिंध जो दौरो कयो आहे ऐं असहयोग आंदोलन में बहिरो वठण लाइ सभिनी खे हिमत ॾियारी आहे। हिन दौरे में बि डॉक्टर चोएथराम ऐं जयराम दास दौलतराम महात्मा गांधी सां गॾु रहिया हुआ। हिन दौरे खां पोइ दौलतराम खे सिंध खां ॿाहिरि थो घुरायो वञे, छो जो ॿियनि प्रांतनि में बि ज़रूरत हुई ऐं असीं सिंधी उत्साही हुआसीं। असां अॼु बि आहियूं, त असांजो जेको उत्साही नौजवान उन टाइम में दौलतराम जयराम दास हो, त उनखे सिंध खां ॿाहिरि थो घुरायो वञे ऐं सॼी सिंध जी जेका बागडोर आहे उहा डॉक्टर चोएथराम खे ॾिनी थी वञे हली। त सिंध में हलचल वधे थी त सरकार जा ज़ुल्म बि वधनि था ऐं इन खे दॿाइण लाइ जीअं सॼे भारत में हिरास फैलाइण लाइ गिरफ़्तारियूं थींदियूं हुयूं, त सिंध में बि गिरफ़्तारी थिए थी पई ऐं अली भाउर ऐं जेके साईं शंकराचार्य जी हुआ उन्हनि ते जेको ख़ालिक ॾिने हाल में केस हलियो हो राजद्रोह जो, उन्हनि खे छा थो सां सज़ा थी मिले पई ऐं इन केस खे ॿुधण जे लाइ सॼे भारत जा वकील ऐं प्रेस रिपोर्टर कराचीअ में अचणु लॻा। इन्हनि जो असरु इहो थियो त असांजे जेके कार्यकर्ता हुआ उन्हनि जो संपर्क उन्हनि सां थियणु लॻो ऐं डॉक्टर चोएथराम इन जे मौक़े ते क़ौमी कमु कंदड़नि जे संपर्क में आयो ऐं देर राति ताईं उन्हनि सां गॾु वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो, रिहाणियूं कंदो ऐं पंहिंजे आंदोलन जूं उन्हनि खे रिथाऊं बि ॿुधाईंदो हो। वरी मटियारीअ में तंहिं टाइम में छा थो थिए, मटियारीअ में जेको हिकु कमु कंदड़ हो कार्यकर्ता मुस्लमान हो उहो, उन खे पुलिस जी गोली थी लॻे ऐं उनजी मौत थी वञे हली। इहा ख़बर तार रस्ते सभिनी जॻहियुनि ते मोकिली थी वञे हली ऐं मटियारीअ में सिंध जा चङा नेता पहुचण था लॻनि ऐं कोशिशि था कनि त उते कोई वॾो बलवो न थिए ऐं बगदाद न थिए। त डॉक्टर उते घुर कई त हिन घटना जी जेका आहे जांच कराई वञे। त पुलिस जी गोलीअ सां जेकॾहिं कंहिंजी मौत थी आहे त छो थी, पुलिस खे कहिड़ो जेको आहे करिणो पियो, कहिड़ी आपदा अची हुई हली जो हुननि जे मथां नौजवान जे मथां हुन गोली हलाई ऐं हुन नौजवान कयो छा हो। त उहा जांच जे लाइ कमेटी जी घुर थो करे पियो, उहा कमेटी ठहे थी पई। डॉक्टर चोएथराम ऐं उनजा जेके साथी आहिनि उन कमेटी जे साम्हूं शाहिदियूं पेश था कनि, गवाही पेश था कनि, विटनेस पेश था कनि पिया। इन जो असरु इहो थो थिए त उन में ख़बर थी पए त पुलिस जो ई हिन में एॾो आहे ऐं उतां उन्हनि पुलिस जे उहिदेदारनि खे, पदाधिकारियुनि खे, ऑफिसर्स खे हटायो थो वञे हली, इहा उते थिए थी पई हली। हाणे जॾहिं तव्हां यकमुश्त थींदा आहियो त गवर्नमेंट एंड एडमिनिस्ट्रेशन ईअं चाहींदी आहे त कीअं न कीअं तव्हां में फाड़ विधो वञे, तव्हांखे अलॻि अलॻि कयो वञे, डिवाइड एंड रूल वारी जेका पॉलिसी आहे उहा। त उते हैदराबाद में जेको आहे चोरियूं डकैती थी थियनि पियूं, त चोरियुनि जी कंप्लेंट खणी करे माण्हू वञनि था पिया पुलिस में, त पुलिस चए थी त तव्हां कांग्रेस जे कार्यकर्ताउनि वटि वञो, उहे ई तव्हांजी मदद कंदा। माण्हू कांग्रेस कार्यालय में था अचनि पिया। डॉक्टर चोएथराम प्रेसिडेंट आहे, तव्हांखे ख़बर आहे सिंध जो, त जयराम दास दौलतराम ऐं डॉक्टर चोएथराम ॿई मिली करे हिकु रिथा था ठाहिनि, हिकु प्रोग्राम था ठाहिनि त असां सभु कांग्रेस जा जेके कार्यकर्ता आहियूं उहे इन्हनि मोहलनि जी, सॼे शहर जी चौकीदारी कंदासीं। अलॻि अलॻि ग्रुप्स था ठहनि पिया, सभिनी खे डंडो ऐं सीटी ॾिनी थी वञे हली ऐं राति जो सभु ॼणा चौकीदारी था कनि पिया। ॿ ॿ टे कलाक सभिनी खे ॾिनो थो वञे हली, छो जो सुबुह जो सभिनी खे वरी पंहिंजे कम ते बि वञिणो आहे। त डॉक्टर जयराम दास दौलतराम ऐं डॉक्टर चोएथराम गिदवानी ऐं प्रताप पंहिंजो दौलतराम जयराम दास बि इन चौकीदारी में 2-2 कलाकनि जी ड्यूटी ॾियनि था पिया। इहा ड्यूटी ॾींदे चोरियूं त बंदि थी थियनि पियूं, पर इन में ख़बर थी पए त इहे चोरियूं करण में पुलिस जो बि हथु हो ऐं हैदराबाद में कांग्रेस कार्यकर्ताउनि पारां चौकीदारी करण जे करे चोरियूं बंदि थी वञण हली। हिते इहो मां साफ़ु करणु चाहींदुसि त तंहिं टाइम में राजनीति में कमु कंदड़ कार्यकर्ता कीअं सेवा जो कमु कंदा हुआ ऐं अॼु असांजा राजनैतिक कार्यकर्ता कहिड़े तरीक़े जो कमु था कनि, इहो असांखे ॾिसणु घुरिजे अॼु जे टाइम में। 1921 में ॾहरकी स्टेशन, ॾहरकी साहिब तव्हांजी ॿुधल हूंदी, साईं कंवरराम साहिब जो स्थान, त उन स्टेशन खां 12 मील परे हिकु गांव आहे उबावड़ो गांव आहे, उन में कॉन्फ्रेंस रखी वई आहे। उहा आहे गर्मीअ जे टाइम में। त कॉन्फ्रेंस में माण्हू न पहुचनि, जीअं अॼु बि थींदो आहे, अधिवेशन को थींदो आहे त गवर्नमेंट चवंदी आहे भई वधीक माण्हू न वञनि, इन करे बैरियर्स लॻाईंदी आहे।
पर हिते जेको आहे बैरियर्स नथा लॻनि पिया। गवर्नमेंट जेको आहे उतां टांगे वारा ऐं जेके बगीअ वारा हुआ उन्हनि खे चवे थी त तव्हां माण्हुनि खे उॿावड़े ताईं न वठी वेंदा। गर्मीअ जो टाइम आहे, गर्मीअ जे टाइम में उॿावड़े ताईं पहुचणो आहे, कॉन्फ्रेंस में पहुचणो आहे, हिकु ज़िद आहे कार्यकर्ताउनि जी त हू गर्मीअ तती गर्मीअ में पंधु उॿावड़े ताईं पहुचनि था वञी। डॉक्टर चोइथराम बि उन में शामिलु आहे। हाणे हैदराबाद में हिकिड़ी आम अफ़वाह हुई त सरकार जेको आहे बग़ावत करण वारे ॾोह में अख़बारुनि में जेको लेख था लिखिया वञनि उन्हनि में कुझु गिरफ़्तारियूं कंदी। त जॾहिं इहा अफ़वाह फैलिजे थी त डॉक्टर चोइथराम जेको आहे तुरंत आचार्य कृपलाणीअ खे घुराए थो वठे। छो जो तव्हांखे ॿुधायोसि मां आचार्य कृपलाणी डॉक्टर चोइथराम खे चयो हो त मां सिंध खां ॿाहिरि वञी करे कंदुसि, पर मूंखे जॾहिं बि तूं घुराईंदे मां अची वेंदुसि हली। त उनखे ज़रूरत पवे थी त आचार्य कृपलाणी खे घुराए थो वठे हली। उते सॼी मीटिंग थी थिए पई हिंदू अख़बार में त असां कीअं अॻियां कमु कंदासीं। त संपादकीअ जी ज़िम्मेदारी जेका प्रोफेसर घनश्याम ते हुई उहा डॉक्टर चोइथराम खे ॾियण जी तयारी थिए ऐं डॉक्टर जयराम दास ते बि उनजी संपादकीअ जी ज़िम्मेदारी विधी थी वञे। ऐं महाराज लोकूराम खे तकरीरूं बंदि करण लाइ थो चयो वञे ऐं पंहिंजी सहीअ सां लेख न लिखण जी सलाह थी ॾिनी वञे। पर लोकूराम इन खे क़बूल नथो करे ऐं चए थो त ॿिया जेल वञनि ऐं मां पाण वेठो हुजां, इहो बिल्कुलु ठीकु न आहे। डॉक्टर बि उन सां शामिलु रहिया आहे त ॿियनि खे उहे में विझी ऐं मां जेको आहे घर में आराम सां सुम्ही रहां, इहो न लोकूराम खे पसंदि हो न डॉक्टर चोइथराम गिदवाणी खे पसंदि हो। द मीटिंग में आचार्य कृपलाणी ऐं डॉक्टर साहिब ख़ुशी ज़ाहिर कई त अॼु हैदराबाद जा भाग वरिया आहिनि जो देश जी सेवा करण जी कुर्बानीअ में असांजूं गिरफ़्तारियूं थियूं थियनि पियूं। आख़िर विष्णु शर्मा ऐं शेख अब्दुल्ला मज़ीद खे गिरफ़्तार थो कयो वञे ऐं ॿिन्ही ते केस जेको आहे हैदराबाद जी कचहरी यानी दरबार हाल में हले थो पियो। ऐं उन में जेको कलेक्टर आहे ओॾी महिल कलेक्टर मिस्टर टॉमस आहे त उन जे लाइ डॉक्टर खे करे छा थो रखे पियो त जेॾी महिल केस ॿुधण जे लाइ कलेक्टर अचे त केर बि उथी न बीहे। हाणे हिन जो असरु इहो थो थिए जो ॿ जेके जवाबदार हुआ विष्णु शर्मा ऐं शेख अब्दुल्ला मज़ीद उहे बि उथी कोन था बीहनि पिया ऐं कोर्ट जे ॿाहिरां पुलिस ऐं मिलिट्रीअ खे तयारु थो रखे वञे हली एतिरे क़दुरु जो चौकीदारीअ जे लाइ हैदराबाद जे हवा में हवाई जहाज़ खे बि उड़ायो थो वञे पियो हली। सलाह मूजिबि सभु कमु थिए थो पियो हली। ॿिन्ही बयानु ॾिनो, बयानु ॿई ॼणा छा था ॾियनि पिया त असां ॼाणी बुझी हिन सरकार जे ख़िलाफ़ु बग़ावत फैलाए आहे। असीं हिन सरकार खे पंहिंजी सरकार करे कोन था मञूं। धारी सरकार खे थुॾणु यानी कढणु असीं पंहिंजो फ़र्ज़ु था सम्झूं पिया ऐं कोर्ट जी कार्यवाहीअ में वधीक हिसो हुननि न वरितो त विष्णु शर्मा खे 3 साल सख़्तु पोरियो ऐं शेख अब्दुल्ला खे 2 सालनि जी सज़ा थी मिले। इहो ॾींहुं सॼी हैदराबाद में जलसो थो मल्हायो वञे। गिरफ़्तारी थी आहे, 3 सालनि जी सज़ा मिली आहे त किन खे को बि डपु कोन्हे, को बि डाह कोन्हे ऐं को बि मायूसी कोन्हे। ऐं उते हैदराबाद में इहो वॾे हिकु उत्सव जे रूप में हिकु जलसे जे रूप में मल्हायो थो वञे हली ऐं जुलूस बि कढियो थो वञे हली ऐं कुहर ऐं शरबत बि विरायो थो वञे जीअं असीं हाणे चेटीचंड ते विराईंदा आहियूं। उन जो मतिलबु इहो हो त माण्हुनि में को बि हिरास न फैलिजे, निराशा न फैलिजे। जेल वञणु ख़ुशी जी ॻाल्हि आहे, इहो हिन जो मक़सदु हो। विष्णु शर्मा जी गिरफ़्तारीअ खां पोइ प्रोफेसर घनश्याम दास खे हैदराबाद खां ॿाहिरि मोकिले करे संपादकीअ जी ज़िम्मेदारी ॾिनी वई। उन खां पोइ उहा ॿाहिरि थो वञे हली त जयराम दास थो संभाले पियो ऐं जयराम दास संभाले सरकार न इहे ताक़ में हुई ऐं पोइ जल्द ई जयराम दास दौलतराम खे ते बग़ावत जो केस हलियो ऐं संपादकीअ जो कमु जेतोणीकि प्रोफेसर घनश्याम ई कंदो हो। तंहिंखां पोइ बि सरकार खे हुन लिखी बि ॾिनो पर सरकार जयराम दास दौलतराम खे गिरफ़्तार कयो ऐं 2 सालनि जे जेल जी सज़ा मिली। प्रोफेसर घनश्याम दास संपादक तौरु पंहिंजो नालो ॾिनो त उन खे बि गिरफ़्तार कयो वियो ऐं जॾहिं घनश्याम दास थी वञे हली त डॉक्टर खे हुण थोरो थी लॻे त भेण सभई विया हली, मां रहिजी वियुसि हली ॿाहिरि, सभई अंदरि जेल में विया हली त उहो वञी करे लिखी थो ॾेई अचे त हिंदुअ जो संपादक मां आहियां ऐं त उन खे बि गिरफ़्तार कयो थो वञे हली ऐं उते
गिरफ़्तार थियण खां पहिरीं हिंदू ऑफिस में डॉक्टर चोइथराम हिकु मीटिंग थो करे, जंहिंमें 5 कार्यकर्ताउनि खे घुराए थो ऐं उन्हनि ते पूरी जवाबदारी थो रखे त संपादकी कीअं हलंदी। ऐं तंहिं टाइम में ई ब्रिटेन जो राजकुमार अचिणो आहे त उनजो बहिष्कार कीअं कजे, उनजे कार्यक्रम जो बहिष्कार कीअं कजे, उन जी बि सॼी रिथा ठाहे थो छॾे हली। इहा कामयाब बि वञे थी पई। अॻियां ॾिसूं था त उहा कामयाब कीअं वेंदी। हलो, हाणे चवंदा आहिनि त हिंदूअ जी अख़बार जी संपादकी संभालणु माना जेल। हिंदू अख़बार जी संपादकी संभालण खां पोइ सरकार कोशिश में हुई त डॉक्टर खे गिरफ़्तार करण जे जेसीं ताईं संदसि लेखनि जो तर्जुमो थी मिले तेसीं ताईं अख़बार में छपियल हिकु लेख जे करे हिकु मुसलमान ज़मींदार खां पासे वारे ॻोठ में केस दाख़िल करायो थो वञे हली। हाणे हुनखे गिरफ़्तार त करिणो आहे डॉक्टर चोइथराम खे, त सिंधीअ में लिखियलु आहे लेख, जेसीं ताईं अंग्रेजी में ट्रांसलेट थी अचे तेसीं ताईं हिकिड़ो ज़मींदार खे तयारु था कनि पासे वारे ॻोठ में, ऐं उहो केस था दाख़िल कराइनि त डॉक्टर साहिबु उते पाण कोर्ट में पेश थो थियण लाइ पहुची वञे हली। त उन ॻोठ में ई संदसि ज़ोरदार स्वागत थो थिए पियो ऐं उते उन जो जेको चइजे कि बॉडीअ जो स्ट्रक्चर, हुनजी काया ऐं डाया ॾिसी करे ज़मींदार जेको आहे पछताइण थो लॻे त भणा अहिड़ो ग़रीब माण्हू, अहिड़ो ॾुतड़ियल माण्हू, अहिड़ो सन्हड़ो दुबलो पतलो, मां हिन ते भणा अजाई केस कयो आहे। हाणे उहो केस करण त पछताइण थो लॻे पियो। वकील खे चए थो त मूं इहो तूं केस वापसि वठि, मूंखे इहो केस लड़णो ई कोन्हे को। उहो केस वापसि थो वठे पियो ऐं डॉक्टर ते को जेको आहे गिरफ़्तारी बि नथी थिए, उन ते का सज़ा कान थी मिले। उल्टो छा थो थिए, उहो जंहिं ज़मींदार केस कयो उनखे घुराए करे शाम जो वॾी हिकु पार्टी थो करे पियो, उनजी आजियां थो करे पियो ऐं उन आजियां में उन ॻोठ जा जेके बि कामोरा यानी जेके ऑफिसर्स हुआ उहे बि शामिलु था थियनि पिया। पर हुन ज़मींदार जो जेको परिवार आहे उहो बि सॼो जो सॼो उते शामिलु थो थिए पियो हली। जेको थियणो हो डॉक्टर चोइथराम खे गिरफ़्तार, त डॉक्टर चोइथराम गिरफ़्तार थिए थो पियो वरी, ऐं उन टाइम में आहे कलेक्टर बोलिस। उहो हुकुम थो करे पियो त अंदरि कोर्ट में रुगो डॉक्टर चोइथराम जा रिश्तेदार अचनि। डॉक्टर चोइथराम जा रिश्तेदार कहिड़ा? जेके कांग्रेस जा कार्यकर्ता, जेके आज़ादीअ जे आंदोलन में कमु कंदड़, उहे सभु डॉक्टर जा रिश्तेदार। हू त पंहिंजो घर ॿार छॾे आयो हो, माउ पीउ भाउ भेनरूं सभु छॾे आयो हो, शादी हुन कई कोन हुई। त डॉक्टर लोकूराम चए थो त मां हिन जो भाउ आहियां, उन खे बि अचणु नथो ॾिनो वञे ऐं पुलिस जांच कंदी रहे। जांच करे ॿाहिरि त डॉक्टर चोइथराम जेको आहे उन जे ख़िलाफ़ु, पंहिंजी गिरफ़्तारी जे ख़िलाफ़ु ॾाढो जेको आहे नाराज़गी थो ॾेखारे पियो ऐं उते चए थो त हिते जेके बि आया आहिनि, यानी कोर्ट जे ॿाहिरि जेके बि आया आहिनि उहे सभु मुंहिंजा माइट आहिनि, या जेके हिते वेठा आहिनि उहे मुंहिंजा माइट कोन आहिनि, मुंहिंजा माइट ॿाहिरि आहिनि। छा थो चए त हिते जेके आहिनि से त मुंहिंजा माइट कोन आहिनि, मुंहिंजा मिट माइट ऐं संगती त ॿाहिरि पिया धिका खाइनि। कोर्ट चए थी इन ॻाल्हि जी असां जांच कंदासीं, पर तड़ तकड़ में केस हलायो थो वञे हली। डॉक्टर कोर्ट खे को बि सहकार कोन थो ॾिए ऐं कंहिं बि सुवाल जो जवाबु नथो ॾिए। ऐं जवाबु कहिड़ो थो ॾिए त जिते इंसाफ़ न आहे, जिते ॾाढाई आहे, उते कोर्ट सां वास्तो रखणु कंहिं बि क़ौमी स्वमान पसंदि इंसान लाइ वाजिबु न आहे। बाक़ी सुवालु रहियो बग़ावत फैलाइण जो, सो मूं अंग्रेज़ सरकार खे ढहाइण लाइ बग़ावत कई आहे, इन बाद बि कंदुसि ऐं इन बाद बि फैलाईंदो रहंदुसि। तक़रीर जे विच में ई उनखे बंदि थो करायो वञे ऐं खेसि 1.5 साल जी जेल जी सज़ा ऐं 500 रुपया दंड थो ॾिनो वञे। 500 रुपया न ॾियण ते 6 महीननि जी सज़ा ॾिनी वेंदी हली। इन खां पोइ संपादक जे केरु थो थिए हिंदूअ जो, डॉक्टर खां पोइ किशन सिंह जोत सिंह आडवाणी, उहो बि संपादक बणियो, पर बीमारी जे करे उहो जल्दी जेको आहे गुज़ारे थो वञे हली। त उन खां पोइ महराज लोकूराम, उन जी बि गिरफ़्तारी खां पोइ हीरानंद करमचंद संपादक बणिया आहिनि ऐं गिरफ़्तार थिया, पर हिंदू अख़बार बंदि न थी ऐं क़ौमियत जो झंडो तोड़ ताईं हलाईंदी थी रहे पई हली। डॉक्टर साहब जेका शहजादे जे बहिष्कार जी रिथा थी हुई, उन जे मूजिबि कमु चालू रखियो वियो ऐं महराज लोकूराम ऐं श्री केसूमल झांगियाणी, हिकिड़ो ॿियो असांजो क्रांतिकारी अचे थो पियो, इन्हनि रिथाउनि मूजिबि कमु कंदा हुआ। कराचीअ में सख़्तु पहिरें हूंदे बि पोस्टर चिपकाया विया, पत्रा विरहाया विया। पुलिस पोस्टर फाड़ण में लॻी
त पत्रा सभिनी ताईं पहुचाइण जी ज़िमेदारी कई वई ऐं जेके बि सरकारी ऑफिसूं हुयूं उन्हनि में कमु कंदड़नि ताईं पत्रा पहुचाया विया। ऐं कराचीअ जे मिठे दर वारे महराज, हिकिड़ो इलाइक़ो आहे मिठो दर कराचीअ में, उन में महराज नथूराम सेतपाल पत्रा विरहाईंदो हो ऐं पाण खे हिकु स्वयंभू पत्रकार बि घोषित थो करे ऐं भितियुनि ते लिखण जो कमु बि करणु थो लॻे हली। इन पाण त इहो ज़िम्मो खयो ई खयो ऐं संदसि जी मदद कंदड़ हुआ कराची ओल्ड टाउन जा 100 नौजवान, जिन में हिंदू बि हुआ त मुस्लमान बि हुआ ऐं ॿिन्ही में ॾाढो उत्साह हो। ख़ैर अचो हाणे 17 मार्च 1922 थी अचे, जंहिं ते शहजादो कराची में थो अचे। प्रिंस वेल्स अचे थो, संदसि आजियां लाइ केर बि न हो, स्वागत लाइ केर बि उते कोन हो सॼी कराचीअ में। चौ तरफ़ हड़ताल, एतिरे क़दुरु जो टांगा विक्टोरिया बि कोन हलिया, माना सॼा रोड ख़ाली। थधि में कंहिंखे बि चांहि न मिली, मार्च में टाइम में थधि हूंदी हुई, इहा यादि रखो। न बीड़ी मिली न सिगरेट मिलियो ऐं पुलिस बि ऐं मिलिट्री बि जेका बाथूं खाईंदी रही ऐं बुख मरंदी रही। सख़्तु कार्रवाई थी वई, जंहिंमें लोकूराम ऐं केसूमल जांघियाणीअ खे गिरफ़्तार कयो वियो। लोकूराम खे 1.5 साल, महराज नथूराम खे 1 साल, केसूमल जांघियाणीअ खे वॾी सज़ा अलॻि सां ॾिनी वई। उहा लाड़ जे टंडे मोहम्मद ख़ान में जेल में उनखे मोकिलियो वियो ऐं केसूमल डॉक्टर सां गॾु कॉलेजी ॾींहंनि खां कमु कंदड़ हो, सो वरहनि ताईं कमु कंदो रहियो ऐं केतिरा दफ़ा जेल में वियो। वरी 16 मार्च 22 ते प्रिंस जे बहिष्कार जूं तयारियूं, 17 मार्च ते प्रिंस जो दौरो, बाइकॉट न जो असरु लंदन ताईं थो पहुचे पियो। गोलमेज सम्मेलन आहे उन टाइम में ऐं गांधी उते आहे, महात्मा गांधी उते आहे, त उते जेको बादशाह आहे ब्रिटिश जो, उहो उनखे ॾोरापो थो ॾिए त तुंहिंजे करे मुंहिंजे साहिबजादे जी आज्ञा न थी आहे, त उनखे बि सज़ा थी मिले। ऐं 13 अप्रैल 1919 ते जेको जलियांवाला बाग खां शुरू थियल आंदोलन हो, उहो 18 मार्च 1922 ते पूरो थो थिए ऐं इन खां पोइ कुझु सालनि खां पोइ ॿियो दौरु शुरू थो थिए हली। छो जो कुझु सालनि ताईं जेके आज़ादीअ जे आंदोलन कंदड़ नेताऊं हुआ, उन्हनि खे जेल जी सज़ा मिली वई हुई हली, त उहे कुझु सज़ाऊं पूरियूं करे मोटनि था पिया। गांधी खे बि सज़ा मिली हुई, पर गांधी बीमार थो थी पए, त इन करे उन जी सज़ा घटि थी कई वञे ऐं उनखे आज़ादु थो कयो वञे। इहो हो सॼी सिंध में हिकु हलचल। उणिवीह सौ 5 खां वठी 1922 ताईं सुतल सिंध खे डॉक्टर चोएथराम जाॻायो ऐं क़ौमी कमु करण जो, यानी नेशनलिटी जी भावना, देश प्रेम जी भावना भरे छॾी। उन जे लाइ हुन लखें रुपया चंदे जे रूप में गॾु बि कया ऐं लखें रुपया विरहाए बि छॾिया। माण्हुनि में पाण हिकु बि पैसो न रखियईं ऐं हू सॼी जीवत ॿियनि जी सेवा कंदो रहियो, ॿियनि जी सार संभाल कंदो रहियो, पर पाण जेको आहे हिकु सादो जीवन ई गुज़ारियईं। पाण ॿियनि खे खाराईंदो बि हो, पहिराईंदी बि हो, पर संदसि खे पंहिंजी का बि सुध न हुई। ही हो असांजो 8 नंबर चैप्टर, जंहिंमें सिंध में तहरीक चालू थियो। हाणे हलूं था हिन ई किताब जे चैप्टर 9 ते। इहो चैप्टर आहे तूफ़ान खां पोइ। जॾहिं चवंदा आहिनि कि नाव जी पतवार माझी न संभाले, ॿियो केरु संभाले त छा हालत हासिलु थींदो आहे। टुॾंदी लमकंदी बोट न ॿेड़ी त हलंदी, ॿुॾंदी त कोन, पर हलंदी ज़रूरु आहे, पर उनखे पहुचण में टाइम लॻंदो आहे। इहो ई कमु आज़ादीअ जे आंदोलन में थियो। जॾहिं वॾा नेता जेलनि में बंदि हुआ, त सरकार खे मौक़ो थो मिली वञे हली ॿिनि धुरियुनि में फ़ासिलो वधाइण जो, वीचारनि में तफ़ावत आणण जो। हीउ 1922 खां शुरू थो थिए पियो। वरी छा थो थिए अचो ॾिसूं। 1922 ताईं सॼे हिंदुस्तान में क़ौमी कंदड़ जेके हुआ जेल में हुआ ऐं हिंदू मुस्लमाननि में वेछो विझण जो वायुमंडल जेको आहे उहो ज़हरीलो गवर्नमेंट तयारु थी करे छॾे हली। मुस्लिम मौलवियुनि खे मौक़ो मिले थो पियो इस्लाम जे प्रचार जो ऐं सॼे हिंदुस्तान में थोरी घणी ॻाल्हि ते हिंदुनि सां खौंस करणु लॻा, यानी हुननि खे उकसाइण लॻा त जीअं हू दंगो कनि या फ़साद कनि। गऊ हत्या, मस्जिदुनि अॻियां लंघंदड़ धार्मिक जुलूसनि ते हमला कॾहिं खां शुरू थिया? 1922 खां। हिंदुनि ऐं मुस्लमाननि खे लड़ाइण
इन्हनि जा उघरा नतीजा निकिता, जंहिंजो असरु ख़ासि करे मोपला केरल में ॾिसण थो अचे पियो, जिते मुस्लमाननि हिंदुनि मथां जेके कहर कयो उन्हनि जी बयानु नथो करे सघिजो पियो। इन हमले जेको आहे सॼे हिंदुस्तान खे ॾकाए छॾियो त हीअं बि थी सघे थो छा। इन में धर्म परिवर्तन वधणु थो लॻे पियो हली। सिंध जा अॻवान जयराम दास, लोकूराम, डॉक्टर चोएथराम, प्रोफेसर घनश्याम जेलनि खां जॾहिं ॿाहिरि आया ऐं हुननि पंहिंजुनि अखियुनि सां हिंदुनि जी रोअण हारकी हालति यानी रहम जहिड़ी हालति ॾिसी त हू सभु डिॼी था वञनि पिया ऐं सिंध में खुलियो खुलायो तबलीगूं खुली थी वञनि हली। उते हिंदुनि खे मुस्लमान बणण जो कमु शुरू थो थी वञे हली। हिंदू ज़ालुनि खे मुस्लमान भॼण लॻा। हिंदुनि जी सेवा लाइ हिंदू सभाऊं बर्पा थी वियूं हली ऐं डॉक्टर चोएथराम सिंध हिंदू सभा जो अध्यक्ष थियो त प्रोफेसर घनश्याम दास सेक्रेटरी बणियो ऐं जयराम दास खे दिल्लीअ में घुरायो वियो ऐं हिंदुस्तान टाइम्स जो संपादक बणायो वियो। डॉक्टर चोएथराम कांग्रेस ऐं सिंध हिंदू सभा जो कमु गॾु गॾु कंदो हो। सिंध जे हिंदुनि खे चवंदो हो त अवल पाण में शक्ति आणियो, पाण में एकता आणियो, पाण में कुर्बानी ऐं शेवा जो अंग आणियो। डॉक्टर चोएथराम जेको 1922 में चई वियो आहे, अॼु मां 2024 में बि थो चवां पियो त तव्हांखे हिते तव्हांखे पंहिंजा कुझु हक़, पंहिंजा कुझु अधिकार खपनि त पाण में शक्ति आणियो, पाण में एकता आणियो। सेवा त असां करे ई रहिया आहियूं, कुर्बानी असां ॾेई आया आहियूं, त हाणे असांखे खपे शक्ति ऐं एकता। डॉक्टर खे मुस्लमाननि जी अधीन हालति ते ॾाढो दुख थियो, छो जो हू धारी सरकार जी साज़िश जे करे हिंदुस्तान में हिंदुनि सां लड़ी करे मुल्क जी बर्बादी करे रहिया हुआ, मुल्क जी बहबूदीअ खे ठेस पहुचाए रहिया हुआ हली। 1924 में कांग्रेस जो अध्यक्ष हो मौलाना मोहम्मद अली। उन जे अखरनि में जेको आहे हिकु भड़काए थो छॾे पियो। उहो छा थो भड़काए त मां हिकु अविचारी ऐं चरित्रहीन मुस्लमान खे बि महात्मा गांधीअ खां वधीक सुठो लेखियां थो। सॼे मुल्क में रंजिश फैलिजी थी वञे रही, छो जो महात्मा गांधीअ जे ख़िलाफ़ु थो चए कि जेकॾहिं अविचारी ऐं व्यभिचारी माण्हू बि जेको आहे उहो महात्मा गांधीअ खां सुठो आहे जेकॾहिं उहो मुस्लमान आहे त उन ॾींहंनि में ही ऑल इंडिया कांग्रेस जी कमेटी जी मीटिंग रखियल हुई। उन मीटिंग में डॉक्टर चोएथराम ऐं महावीर त्यागी मोहम्मद अलीअ जे ख़िलाफ़ु हिकु अविश्वास प्रस्ताव था रखनि पिया। उन मोहम्मद अलीअ बि बैठक में ईंदे चयो त पहिरीं मुंहिंजी तक़दीर जो फ़ैसिलो थी वञे, तंहिंखां पोइ असां मीटिंग स्टार्ट कंदासीं। डॉक्टर खे रड़ करे, डॉक्टर चोएथराम खे रड़ करे प्रस्ताव पेश करण लाइ थो चए पियो त डॉक्टर प्लेटफॉर्म ते अची थो वञे हली ऐं उते चवणु शुरू ई कयो त महात्मा गांधीअ खेसि सॾु कयो ऐं उनखे कुझु चवणु चाहियो। तंहिं ते अध्यक्ष ऑपोजिशन थो करे पियो, पर महात्मा गांधी डॉक्टर चोएथराम खे चए थो त तोखे मूंसां ॻाल्हाइण में का दिक़त त कान्हे। त डॉक्टर चयो न, त उहो चयो त जॾहिं हिनखे दिक़त न आहे त तोखे छो दिक़त आहे, हुन सां मूंखे ॻाल्हाइणु ॾे। त हू अॻियां वधी थो वञे हली। डॉक्टर चोएथराम ऐं उहा इन्हनि ॿिन्ही जी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा किताब जे पेज नंबर 148 ऐं 149 ते आहे। मां तव्हांखे पूरी पढ़ी नथो ॿुधायां पियो, पर हुनजो ईस्ट तव्हांखे ॿुधायां थो त महात्मा गांधी डॉक्टर चोएथराम खे चए थो त हिननि जेको चयो आहे उहो तोखे थोरी चयो आहे, मूंखे चयो आहे ऐं मूंखे उहो कुझु लॻो ई कोन्हे को। जेको गार ॾिए थो ऐं कंहिंखे जेका गार ॾिए थो उनखे जॾहिं लॻे ई कोन थी त तूं उन में छो थो पई पियो। उते मतिलबु उहो गांधीअ जी हीअ हिते तुष्टी करण वारी जेका नीति आहे न, इहा ॾिसण थी अचे पई हली। मुंहिंजो चवण जो मतिलबु इहो आहे। मां उनखे न पढ़ंदुसि, तव्हां पाण वञी करे पढ़ंदा त तव्हांखे लॻंदो त बिल्कुलु महात्मा गांधीअ केॾी न वॾी ग़लती कई आहे। जेकॾहिं उन ई टाइम ते इहो प्रस्ताव पास थी वञे हा हली ऐं सॼे देश खे ख़बर पइजी वञे हली त असां हिकु मुश्त आहियूं, जेकॾहिं तव्हां असांखे विढ़णु चाहींदा, हिंदू मुस्लिम करणु चाहींदा त असां हुनखे बर्दाश्त न कंदासीं। छो जो महावीर त्यागी ऐं डॉक्टर चोएथराम इन ई हक़ में हुआ, पर महात्मा गांधीअ जी इते मूंखे पहिरियों दफ़ो तुष्टी करण जी नीति जेका आहे उहा ॾिसण में अचे थी पई। ख़ैर अॻियां हलूं था पिया। हाणे महात्मा गांधी हिन अणवणंदड़ वाक्य खे भले ई जेको आहे लेखक चए त टारे छॾियो हो, पर इहा जेका आहे हिकु चिणग हुई जेका हिंदू कार्यकर्ता जेके कांग्रेस में कमु कंदा हुआ उन्हनि खे उहा लॻी रही, उहा आख़िर ताईं लॻी ई रही। चलो
ऐं जेके माना उन टाइम में महावीर त्यागी ऐं चोइथराम जे ख़्यालनि वारा जेके माण्हू हुआ उहे खिजंदा ई रहिया। नेचुरली खिजण हुई जो महात्मा गांधी पाण बैक थो थी वञे हरी। इन ई कॉन्फ्रेंस जो हिकु ॿियो वाक़ियो बि चिटियल आहे त क्रांतिकारी पार्टीअ जा जेके नेताऊं आहिनि उन्हनि महात्मा गांधीअ खे हिकु वचन ॾिनो हो त हू पंहिंजियूं कार्रवायूं बंदि रखंदा, यानी हिंसक कार्रवायूं न कंदा। हू भली हिंसक कार्रवायूं कनि पर असां हिंसक कार्रवायूं न कंदासीं। पर पश्चिम बंगाल में छा थो थिए, इहे कार्रवायूं बंदि नथियूं थियनि पियूं। छो कोन थियूं बंदि थियनि? छाकाणि त पुलिस हुते ॾाढाई कंदी हुई, पुलिस ज़ोर ज़बरदस्ती कंदी हुई, इन करे हुते बि जेको आहे हत्याऊं थियण थियूं लॻनि पियूं। हाणे उते छा थो थिए, हिकु नौजवान पुलिस जो जेको कमिश्नर आहे चार्ल्स टैगॉट, उहो हुननि जे हथ धोई पुठियां पियल हो त गोपीनाथ हुनखे गोलीअ सां मारण जो पको इरादो करे छॾियो हो। ऐं जॾहिं हुन पको इरादो कयो, गोली हणे थो पियो, पर उहा गोली जेका आहे हिनखे नथी लॻे, चार्ल्स टैगॉट खे नथी लॻे, हुनजे बदिरां मिस्टर डे खे थी लॻे ऐं मिस्टर डे मरी थो वञे हली। त हिकिड़ो ॿियो प्रस्ताव पेश थियो त हिन में मिस्टर डे जी हत्या खे निंदियो वञे, जंहिंमें श्री देशबंधु चित्रनदास ऐं मोतीलाल नेहरूअ गोपीनाथ जी देशभक्ति ऐं साहस जी साराह जी दुरुस्ती पेश कई। डे जी हत्या थी आहे बराबरि, उनखे असां निंदियूं था, पर गोपीनाथ जेको असांजो कार्यकर्ता आहे उन बि जेका आहे उहा गोली लॻी करे उनजी शहीदी थी आहे, त उनजी हिमत खे त वधायो वञे न। इहा दुरुस्ती पेश था कनि, उनखे नथो मञियो वञे हली। गांधी इन जे ख़िलाफ़ु आहे, छो त कांग्रेस अहिंसावादी आहे। हिंसा ते कंहिं बि कम जी साराह नथी करे सघे। मोतीलाल ऐं देशबंधु वोटिंग खां पहिरीं मीटिंग छॾे था वञनि हली। हाणे वरी हिते ॾिसो ॿियो तरीक़ो महात्मा गांधीअ जो कहिड़ो तुष्टीकरण थो करे पियो। गांधीअ चयो त हालांकि दुरुस्ती नामंजूर थी आहे, दुरुस्ती नामंजूर थी आहे, पर इन्हीअ खे मंजूर सम्झणु खपे। वॉट नॉनसेंस यार, जेको प्रस्ताव पास ई कोन थियो आहे हुनखे पास कीअं मंझूं? छो जो हुनखे ख़ुशि करिणो आहे कंहिंखे, मोतीलाल नेहरूअ खे ऐं चितरंजन दास खे। इन करे तव्हां हुनखे प्रस्ताव पास कयो वञे, या त पहिरीं प्रस्ताव तूं चई आहे न, हा भई मां हुनखे मञा थो पियो, जेका दुरुस्ती आहे उहा ठीकु आहे, इनखे मञियो वञे। त इन ते डॉक्टर चोइथराम चए थो त ही पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, मतिलबु पॉइंट ऑफ ऑर्डर थो पेश करे त कहिड़े क़ाइदे हेठि हिन कानून सां रद्द थियल ॻाल्हि खे मंजूर लिखियो वञे। उन्हनि सभिनीनि जी राय खे छॾियो, उन्हनि ॿिन्हिनि जी राय खे ॻणियो वञे, तॾहिं बि घणाई संधन कोन थींदी। गांधीअ जो मुंहुं बिरलो थी वियो वरी। नेचुरली जेकॾहिं प्रस्ताव में माण्हू उथी कान बीठा, प्रस्ताव पास थी वियो हली ऐं हू ॿ ॼणा हुआ, हुते वेठल वधीक हुआ, हुननि ॿिन्ही खे बि जेकॾहिं खे ॻणियो वञे तॾहिं बि प्रस्ताव पास कोन थियो, त हुनखे कयो न वञे। इहो पॉइंट ऑफ ऑर्डर जेको आहे डॉक्टर चोइथराम पेश करे थो, त गांधी बिल्कुलु मायूस थो थी वञे हली। वीचारो डॉक्टर चोइथराम पंहिंजो पाण खे गुनहगार थो सम्झणु लॻे, जीअं यार अहिड़ो महात्मा गांधी माना मुंहुं बिरलो करे वेठो आहे। ख़ैर, महात्मा गांधी भाविक थी ॻोड़ा करणु थो लॻे। इहो साबित थो करे त डॉक्टर नियमनि जी भञकरी पसंदि कोन कंदो हो। जेकॾहिं रूल आहे, जेको रूल पास थी वियो त उहो पास थी वियो हली, इन खे ॾिसो बि असीं कोन कंदासीं। ख़ैर, अॻियां वञे थो हली, माना केरु बि हुजे उनखे उहो चवंदो हो ऐं ॿिए डपु चवंदो हो हली। ॿियो प्रस्ताव हो अदालतनि, स्कूलनि, कॉलेजनि ऐं असेंबलियुनि ऐं विदेशी कपिड़नि जे बहिष्कार जो, जेको प्रस्ताव पास कयो थो वञे हली। पॉइंट ऑफ ऑर्डर जेको अहमदाबाद वारी ऑल इंडिया कांग्रेस कमेटीअ में गांधीअ खे रुआरियो हो, ऐं गांधीअ पाण मथिस वधीक जेको आहे मोहित थो थी पए। हिते डॉक्टर चोइथराम गिदवाणी ॿिए ॾींहं ते गांधीअ सां मिलणो थो वञे, ऐं गांधीअ जो उन ॾींहुं मौन व्रत हो ऐं हू सुम्हियो पियो हो, त हुनजी निंड मां उथण जो इंतज़ारु थो करे। त उथी करे जॾहिं उनजे साम्हूं अचे थो पियो डॉक्टर चोइथराम, त पने ते हिकु टुकड़ीअ ते लिखी थो ॾिएसि त राति जेका बि ॻाल्हि थी तुंहिंजो तूं को दुख न कर। त जून 1924 जी यंग इंडिया अख़बार, उन में गांधी लिखंदो हो, त उन में महात्मा गांधी डॉक्टर चोइथराम बाबति हिकु लेख लिखियो आहे त डॉक्टर चोइथराम देश जी सेवा में ॻच समो लगातार ख़र्चु कयो आहे। हुन देश ख़ातिर फ़क़ीरी इख़्तियार कई आहे। मोकिलाइण वक़्तु गांधी डॉक्टर सां भाकुर पाए थो मोकिलाए, ऐं डॉक्टर सिंध में हिंदू मुस्लिम छिक ताण ते कमु करण जी ॾुखियाईअ जे करे कार्यकर्ताउनि खे गांधीअ वटि मोकिलण जी
जेको आहे रिथा पेश थो करे ऐं उन खां इजाज़त वठण थो चाहे त गांधी उनखे चए थो पियो डॉक्टर जे तूं तयारु आहीं त सिंध बि तयारु आहे, सिंध में कमु चालू कर। ऐं डॉक्टर माना सॼी सिंध ऐं सिंध माना डॉक्टर जी पैरवी कंदी, इहो हुनखे विश्वास हो। हाणे 1921 में जेकी बर्पा कई हुई सिंध नेशनल सर्विस, उहा विद्यार्थियुनि लाइ हुई, तंहिंखे बदिले करे देश सेवा मंडल जो नालो थो ॾिनो वञे, जंहिंमें इन देश सेवा मंडल खे जॾहिं बदिलियो थो वञे हली त इन में चंदो जेको आहे डॉक्टर खे महात्मा गांधी बि 1,500 रुपया ॾिए थो पियो ऐं इहा अॻियां हलंदी थी हले पई। ऐं इन जी ऑफिस जो उद्घाटन जेको आहे उहो साधू वासवाणीअ जे प्रधान पड़े हेठि हैदराबाद में थिए थो पियो। 1926 था अचूं पिया। 1926 में महाराज लोकूराम हिंदू अख़बार डॉक्टर खे ॾेई कराचीअ मां हिंदू जाती छपण थो लॻे पियो ऐं हिंदू अख़बार देश सेवा मंडल खे ॾिनी थी वञे ऐं ॿई अख़बारूं हिक ॿिए जूं सप्लीमेंट हुयूं, माने पूरक हुयूं। ॿिन्ही में सरकार जे ख़िलाफ़ु लिखियो वेंदो हो। ॿिन्ही अख़बारुनि खे ज़ब्त करे कयो थो वञे हली ऐं इन्हनि जे दफ़्तर में आग थी लॻाई वञे। इन आग खां पोइ जेको बि कुझु सामान बचे थो उनखे समुंड में लोड़े थो वञे हली। ख़ैर, हाणे डॉक्टर जयराम दास खे मुंबई काउंसिल लाइ उम्मीदवार बणायो थो वञे त डॉक्टर चोइथराम बि उन में पूरी महिनत थो करे ऐं डॉक्टर जयराम दास खे हुनजो चूंडियल मेंबर ठाहे करे मोकिले थो पियो हली। भारत जो नवनिर्माण, हाणे कांग्रेस जेको आहे उन में हलचल हली थी वञे हली त जेकॾहिं असांखे आज़ादी मिले थी त असां प्रांत कीअं ठाहींदासीं, छो जो ओॾी महिल त नंढियूं नंढियूं रियासतूं उन में अलॻि अलॻि राजा हुआ। त हिकु प्रस्ताव पास थो कयो वञे त असां भारत जो जेको नवनिर्माण कंदासीं उहो ॿोलियुनि जे आधार ते कंदासीं, यानी अलॻि अलॻि ॿोलियुनि जे आधार ते प्रांत ठहंदा। मां जेका पहिरीं मथे ॻाल्हि चई आयसि कि सिंध जी कांग्रेस प्रेसिडेंट थियण जे लाइ डॉक्टर कांग्रेस जी हलचल वधीक थिए ऐं उन में सिंध जो सहभाग वधीक थिए, इन करे बॉम्बे प्रेसिडेंसीअ खां उनखे अलॻि कयो वञे हली ऐं कांग्रेस जे रजिस्टर में सिंध हिकु अलॻि प्रांत थो थिए पियो। त कांग्रेस जे रजिस्टर में सिंध हिकु अलॻि प्रांत हुई। सिंध जे मुस्लमाननि घुर कई त सिंध खे बम्बई प्रांत खां अलॻि कयो वञे हली। हाणे हिते सिंध जा मुस्लमान था घुर कनि, हिंदू घुर कोन था कनि पिया। हुते रुगो कांग्रेस में घुर कई हुई, यानी ऑर्गेनाइजेशन में घुर कई हुई हली, एडमिनिस्ट्रेशन में न। ही डिफरेंस आहे, ऑर्गेनाइजेशन ऐं एडमिनिस्ट्रेशन जो डिफरेंस तव्हां सम्झण जी कोशिशि कंदा। इन जो मुख्य कारण हो त सिंध में संदन घणाई हुई ऐं मुस्लिम घणाईअ वारा प्रांत पाण में मिली हिकु नओं मुल्क ठाहींदा। इन जे करे सिंध खे अलॻि कयो वञे हली। इन में घणनि जी त इच्छा हुई त सिंध खे पंजाब सां मिलायो वञे हली, पर सिंध जे हिंदुनि इन जी मुखालफ़त कई। डॉक्टर चोइथराम, जयराम दास ऐं कुझु ॿिया बि इन जे ख़िलाफ़ु हुआ त ॼेठमल परसराम ऐं संदसि जा जेके साथी हुआ उहे इन जे पक्ष में हुआ। ख़ैर, प्रोफेसर हशमत राय छबलाणी इहो हिकु माहिर आहे उन टाइम जो, जेको बजट जो जेको आहे अंगनि अखरनि जो माहिर आहे। उहो इहो साबित करे थो पियो त सिंध जी माली हालति ख़राबु आहे। जेकॾहिं असां सिंध खे बॉम्बे खां अलॻि कंदासीं त सिंध जी माली हालति अञा बि ख़राबु थींदी। इन करे अलॻि अलॻि न या जेका सिंध जेका आहे उहा अलॻि न कई वञे ऐं सिंध पंहिंजे पेरनि ते न बीही सघंदी। इन जे लाइ जुदा जांच कमेटियूं वेठियूं, सरकार बि मञियो, घणी मथाफोड़ी थी त सिंध जी माली हालति सुठी न आहे। कांग्रेस जे विरोध खां पोइ मुस्लमाननि खे ख़ुशि करण लाइ सिंध मुंबईअ खां जुदा थी वरी हिते तुष्टीकरण जी नीति अची थी वञे हली कांग्रेस जी, ऐं इहा उते इहो पास थो कयो वञे त जेको बि खोट थींदी उनखे भारत सरकार पूरी कंदी। ऐं सेठ हाजी अब्दुल्ला हारून जेको आहे उहो कनाडा में हो तंहिं टाइम में, उन ओटावा शहर में इकोनॉमिकल कॉन्फ्रेंस जेका आहे उन में शामिलु थियल हो। उन में जिते पुरुषोत्तम दास ठाकुरदास बि हो, उन अंग्रेज़नि खे सां बिल्कुलु चइजे कि बिट थी वियो हली, उनजे पासे में थी वञी, उनखे पाण सां मिलाए छॾियईं। ऐं अंग्रेज़ सरकार, ब्रिटेन सरकार बि चाहियो पिए त कांग्रेस जो जेको असरु आहे उहो भारत में घटि थिए। इन करे बम्बईअ खां सिंध खे अलॻि कयो वियो। डॉक्टर साहिब चोइथराम कांग्रेस जो वॾो सेवादारी हो, पर सिंध खे जुदा प्रांत क़बूल करण ते पाण खे लाचार सम्झणु लॻो ऐं पाण वक़्तु खुलीअ तरह चवंदो हो, उठ ते रड़िया जॾहिं ॿोरा थिए ॿधा।
हीअ कहावत आहे सिंधीअ में हिकिड़ी, उठ ते रड़िया त ॿोरा थिए ॿधा, जॾहिं ॿोरा वधंदा त उहे उठनि ते ई पवंदा, त उठ ते त भार त उठ ते ई ईंदो, त इन करे हू रंभूं कंदो ई कंदो। इन करे सिंधी बि रंभण लॻा, पर फ़ाइदो कुझु न मिलियो। ऐं सिंध बम्बई खां जुदा थी थिए, सिंध अखंड भारत खां जुदा थियण जो इहो पहिरियों प्रस्ताव आहे, जंहिं अखंड भारत खे खंडित करण जी हिकु कोशिश में इहा नींव जी ईंट आहे। जेकॾहिं इहो सिंध बॉम्बे खां जुदा न थियां त अॼु भारत जो नक्शो जेको आहे ॿियो हुजे हा। असीं जेको नेशनल एंथम में राष्ट्रगान में चवंदा आहियूं गुजरात सिंध मराठा, त उहा गुजरात सिंध मराठा असां सां गॾु हुजे हा, अखंड भारत खां जुदा न हुजे हा। असां अॼु बि औत था कयूं त सिंध खे भारत सां मिलाईंदासीं। ख़ैर, हाणे वरी हिकिड़ी ॿी जेका आहे हिन में ट्विस्ट थो अचे पियो, उहो अचे थो पियो 1928 में। कहिड़ो थो अचे? अमरकोट चओ उनखे, उमरकोट चओ उन जो। इहो जोधपुर जो अमरकोट हिसो हो। अंग्रेज़नि इन खां मिलिट्री जी जेका आहे हलचल जे लाइ वरितो हो, ऐं उनखे महाराजा जोधपुर वापसि वठण थो चाहे, त उनखे जेको आहे दिक़त थी अचे पई, त हू चाहे थो त हिंदू अख़बार में इहे लेख लिखिया वञनि त हिनखे जोधपुर में वापसि न वञे हली। त इन जे ख़िलाफ़ु हिकु लेख छपियो हो। तॾहिं महाराजा जोधपुर जंहिं पंहिंजे दोस्त खे मोकिलियो हो, लेखाकिन में लिखे थो विष्णु शर्मा, त उहो दोस्त जेको आहे 1976 ताईं जिंदह हो। त हिंदू अख़बार में जेके लेख लिखिया विया आहिनि उन्हनि जे छपण में रुकावट अचे, या न उहो छपियो न वञे ऐं जोधपुर खे वापसि ॾिनो वञे, इन जी वकालत कई वञे, त उनखे 25,000 जी आछती कई वञे हली डॉक्टर चोएतराम गिदवाणी खे, जेको उन टाइम जो संपादक आहे। उन्हनि जी किस्त, पहिरीं किस्त 25,000 रुपया पहिरीं किस्त। इन जो जवाबु डॉक्टर छा थो ॾिए त क़ानूनी तरह अमरकोट जोधपुर जे महाराजा खे वापसि मिली सघंदो हुजे ऐं अमरकोट जे रहवासियुनि जो झझो हिसो बि उन में राज़ी हुजे, त असांजूं अखियूं थदियूं अमरकोट जा के बि रहवासी महाराजा जी तलब जे फ़ाइदे में लेख छपण लाइ हिंदू अख़बार में मोकिलींदा त उहे वॾी ख़ुशीअ सां छापींदासूं, मगर इन्हनि जे लेखनि छपण करे महाराजा खां पैसा वठंदासूं, सो असांखे हराम आहे। ॿियो त आम माण्हुनि सां वास्तो रखंदड़ हिन नाज़ुक सुवाल जे बारे में महाराजा जी तलब ख़िलाफ़ु जेके लेख ईंदा से बि छपण लाइ असीं ॿधल आहियूं। ईमान जी सलामती त इन्हीअ में आहे। यानी 1928 में येलो जर्नलिज़म जी हिकु आछ डॉक्टर चोएतराम गिदवाणी खे मिले थी, ऐं डॉक्टर उन खे थुॾे थो छॾे, उनखे स्वीकार नथो करे। माना डॉक्टर समाज सां केतिरो न सवली तरह सां जुड़ियल हो ऐं उन्हनि जी पोइवारी कंदो हो। यानी अख़बार जे संपादक जो इहो कमु आहे त केरु कंहिं प्रस्ताव जे ख़िलाफ़ु आहे त उनखे बि पंहिंजी अख़बार में जॻह ॾिए, ऐं केरु उन जे प्रस्ताव जे पक्ष में आहे त उन जी बि जॻह ॾिए। यानी निष्पक्ष हुअणु घुरिजे, उनखे पूरा जॻह अख़बारुनि में मिलणु घुरिजे। इहो ॾेखारे थो पियो असांजे डॉक्टर चोएतराम गिदवाणीअ जी जीवनीअ जे हिकु हिसो, त हू ईमानदार पत्रकार बि हो, ईमानदार स्वतंत्रता सैलानी हो, ईमानदार पत्रकार हो, हॾ ॾोखी हो। एॾा हुनजा गुण हिननि ॿिन्ही अध्यायनि में, ॿिन्ही चैप्टर्स में असांजे साम्हूं अची विया हली, जो ॻणींदुसि त मुंहिंजूं आङुरियूं थोड़ियूं थी पवंदियूं हली। इन करे तव्हां ॻणियो ऐं पाण वटि लिखो। महिरबानी। ही लेक्चर तव्हांखे कीअं लॻो, असांजो चैनल तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं तव्हांखे वणियो आहे त तव्हां हिन खे पंहिंजनि दोस्तनि, मिटनि माइटनि, यारनि, साहेड़ियुनि सभिनि ताईं पहुचायो, ऐं कमेंट बॉक्स में वञी करे कमेंट्स लिखो, ऐं सब्सक्राइब बेल खे सब्सक्राइब कयो। जीए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा। जय भारत, जय हिंद।